Assalamualaikum, Maya Zohaib Chandio. And we welcome you to Dharti jo Jamalo, Wawa Jamalo, हिकु दफ़ो ॿीहर तव्हां जे साम्हूं हाज़िर न उम्मीद सां त जिथे बि हूंदो ख़ुशि हूंदो ऐं ॿियनि जी ख़ुशियुनि जो बि सबबु बणिबो। भाभी जी वेलकम टू आवर शो। कहिड़ा हालनि, ठीक लॻा पिया आहियो? सफ़ा मज़े में आहियो? अॼु तव्हां वाक़ई में मूंखे ख़ुशि पिया लॻो। जी अल्हम्दुलिल्लाह ठीक ठाक। वैसे मौसम तमाम भाभी जी जबरदस्त लगो पियो आहे। अंदर जा मौसम भी जबरदस्त आहिनि त ॿाहिर जा मौसम भी जबरदस्त आहिनि। कराची में भी बारिश थी आहे, हैदराबाद में भी बारिश थी आहे, काफ़ी सारनि शहरनि में बारिश थी आहे। त भाभी जी जॾहिं बरसात जी ॻाल्हि निकिती आहे त तव्हां बि असांखे ॿुधायो त बरसात खे तव्हां कीअं सेलिब्रेट कंदा आहियो हिन मौसम खे? बारिश थींदी आहे भाभी जी छत ते चढ़ी वेंदी आहे, छत ते चढ़ी पंहिंजी फैमिली मेंबर्स सां। भाभी जी तव्हांजो आवाज़ अचे ई कोन पियो, तव्हांजो आवाज़ न पियो अचे। वञो पंहिंजो आवाज़ सही करे अचो, वञो 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 वञो। हाणे हीअ आई आहे भाभी जी जो आवाज़ ॿुधण में ई कोन पियो अचे असांखे। ठीकु आहे, त ॻाल्हि कयूं पिया असां बरसात जी। त भाभी जी चए पई त बरसात जो जेको मौसम आहे असां छत ते वञी करे इंजॉय कंदा आहियूं। वैसे डिफरेंट माण्हू डिफरेंट तरीक़े सां हिन मौसम खे इंजॉय कंदा आहिनि। कुझु फैमिली छत ते चढ़ी वेंदियूं आहिनि ऐं कुझु फ्रेंड्स पाण में गॾिजी करे ॿाहिरि आउटिंग कंदा आहिनि ऐं डिफरेंट प्लेसिस ते वेंदा आहिनि। अगरि खाइण जी ॻाल्हि थी अचे त भई पकोड़ा ऐं समोसा त घरनि में स्पेशली पसंदि आहिनि, जेके पचाए करे पाण में सभु खाईंदा आहिनि। त भाभी जी अची वई आहे वापसि, थैंक गॉड भाभी जी आयो। तव्हांजो आवाज़ ॿुधण में न पियो अचे, ऑडियंस खे बि न पियो अचे ॿुधण में। हाणे थोरो ॻाल्हायो। मां चवां पई मां छत ते चढ़ी वेंदी आहियां, पोइ त ॾाढो ख़ुशि थींदी आहियां बारिश खे ॾिसी। मींहं जो मज़ो वठंदी आहियां बारिश जो। अच्छा, मींहं जो मज़ो वठंदा आहियो। तव्हां छा खाईंदा आहियो बारिश में भाभी जी? गरम गरम पकोड़ा ऐं समोसा ऐं गरम गरम पकोड़ा, गरम गरम समोसा ऐं जलेबी। ओके ओके। अच्छा, हुन खां अलावा अगरि थधो थधो मौसम थी वेंदो आहे, माण्हू ॿाहिरि वेंदा आहिनि, आइस्क्रीम बि खाईंदा आहिनि। हिन मौसम में वरी आइस्क्रीम खाइण जो पंहिंजो मज़ो हूंदो आहे। तव्हां कॾहिं ट्राई कई आहे भाभी जी बरसात में आइस्क्रीम? हाँ, खोड़ दफ़ा ट्राई कई आहे, पर माना मज़ो पकोड़नि ऐं समोसनि में वधीक हूंदो आहे। जलेबी में वधीक मज़ो हूंदो आहे। ऐं कॾहिं तव्हां आउटडोर विया आहियो, ड्राइविंग ते विया आहियो, लॉन्ग ड्राइविंग ते? जीअं बारिश थींदी आहे मां निकिरी वेंदी आहियां पंहिंजी गाॾी ते घुमण। बारिश थींदी मां पंहिंजी गाॾी ते निकिरी करे परे हली वेंदी आहियां। बहरहाल बरसात जो त हिकिड़ो पंहिंजो ई मज़ो हूंदो आहे, पर चवंदा आहिनि त जीअं बरसात रहमत आहे, कॾहिं कॾहिं इहा रहमत वरी ज़हमत बि थी वेंदी आहे। स्पेशली असांजे मुल्क में जॾहिं घणी बारिश पवंदी आहे त तव्हां कॾहिं कॾहिं माना शहरनि जे अंदरि बि असांखे ॿेड़ियूं नज़र ईंदियूं आहिनि गलियुनि में। त बरसात हुजे, लिमिट जी हुजे, इंजॉय कंदा आहियूं। पर भाभी जी अगरि हद खां घणी थी वञे त पोइ जेका असांजी मामूल वारी ज़िंदगी आहे उहा डिस्टर्ब थी वञे। इहे मूंसां बि थियो। तव्हां सां बि थियो? हा, मां गाॾी मुंहिंजी जेको आहे न पाणी में फासी पई। तव्हांजी गाॾी पाणी में फासी वई? 3 कलाक फाथल हुयमि। अच्छा, हिते कराची में बि कुझु एरियाज़ अहिड़ा आहिनि जिते घणो पाणी बीठल आहे, हुते काफ़ी प्रॉब्लम बि थिए। ट्रैफिक गाॾियूं असां ऐं के काफ़ी सारियूं नज़र आयूं साइड ते बीठियूं, मोटरसाइकिल्स स्पेशली भाभी जी। जॾहिं पाणी घणो थो थी वञे त मोटरसाइकिल बीह थियूं रहनि। उहो छो बीह रहंदियूं आहिनि? छा थींदो आहे? ॾाढी ॾुखियाई थींदी आहे। एनीवेज़ जेको बि आहे त मौसम खे ज़रूरु इंजॉय करणु घुरिजे, पंहिंजनि सां गॾु, पंहिंजे दोस्तनि सां गॾु। ऐं पकोड़ा समोसा त ज़रूरु हिन मौसम में खाइणु घुरिजनि। असांजूं ॻाल्हियूं इहे बि कंटिन्यू थींदियूं। त भाभी जी अचो गेम जी तरफ़, जेको ॻाल्हाइण बि रहियासीं बाबा, असांखे पंहिंजे कॉलर सां गेम बि त खेॾणी आहे। त असांजो फर्स्ट जेको सेगमेंट आहे दिल ऐं सितारे वारो, हार्ट एंड स्टार, त आगाज़ थी चुको आहे असांजी गेम्स जो। जल्दी सां स्क्रीन ते नंबर ते कॉल करे शामिल थी वञो। प्ले कयो असां सां दिल ऐं सितारे वारो सेगमेंट। ऐं ही सेगमेंट असां खेॾंदासीं तव्हां सां गॾु एनिक्स जे ताउन सां। त भाभी जी पहिरियों छो न पंहिंजो डेमो थी वञे जिसमें असांखे कॉल अचे? जी बिल्कुलु। ठीकु आहे, त 3 चांसिस भाभी जी जा हूंदा, 3 चांसिस हूंदा मुंहिंजा। त ॾिसूं था अॼु केरु पियो विन करे। वैसे लास्ट टाइम मां विन कयो भाभी जी खां, ऐं हिन दफ़े ॾिसूं था त मां विन पियो कयां या भाभी जी। सो वी हैव अ कॉल नाउ। भाभी जी, हेलो, अस्सलाम वालेकुम। केरु ऐं किथां? वालेकुम अस्सलाम, आकाश कराची खां। जी भाउ आकाश, वेलकम टू अवर शो। तव्हांजा कहिड़ा हालनि, ठीकु लॻा पिया आहियो? खैर लॻो पिया ज़ेबा, तव्हां ॿुधायो ख़ुशि आहियो? जी जी अल्हम्दुलिल्लाह ठीक ठाक। थोड़ो मौसम जो ॿुधायो, कराची जे मौसम जो इंजॉय कयो पिया? बिल्कुलु इंजॉय कयोसीं शाम में। अच्छा, आउटिंग कई आहे पंहिंजी फैमिली सां गॾु, घर में इंजॉय कयो छत ते? घर में ही पंहिंजे घर में इंजॉय कयो। जी। अच्छा, जॾहिं हिन क़िस्म जो मौसम हूंदो आहे त तव्हां कहिड़ी शइ खे प्रेफर कंदा आहियो खाइण में? समोसा पकोड़ा। समोसा ऐं पकोड़ा। त अॼु खाधा समोसा ऐं पकोड़ा? बिल्कुलु खाधासीं। उहे घर में तयार थींदा आहिनि, ॿाहिरि खां वठी ईंदा आहियो? ॿाहिरि खां वठी आया आहियूं। अच्छा, ॿाहिरि खां वठी आयो। ऑल राइट। त आकाश, त असांजो हार्ट एंड स्टार वारो सेगमेंट थी चुको आहे स्टार्ट, त पोइ तयार आहियो? जी बिल्कुलु। ज़ेबा गिफ्ट कोन था पुॼनि पुॼा। तव्हां कॾहिं अदा कॉल कई? गुज़िरियल वीक कई से। लास्ट वीक कई तव्हां कॉल?
जी ठीकु आहे भाउ, हिकु ॿिनि हफ़्तनि जा गिफ्ट्स रहनि पिया, उहे अञा कोन पुॻा आहिनि, ऐं त डोंट वरी तव्हांजा गिफ्ट्स पुॼी वेंदा, ऐं तव्हांजो मैसेज पुॼी चुको आहे मथे मुंहिंजे हिते टॉक बैक में ख़बर पइजी वई न, डोंट वरी, ऐं तव्हां ॾे पुॼी वेंदो अदा। त ही स्टार्ट था कयूं तव्हां सां ही सेगमेंट दिलि ऐं सितारे वारो। तव्हांजो फर्स्ट चांस आहे, तव्हांखे 5 चांसिस ॾींदासीं ऐं ॾिसंदासीं त 5 चांसिस में केतिरियूं पॉइंट्स तव्हां विन था कयो। त दिस इज़ योर फर्स्ट चांस, भाउ ॿुधायो दिलि या सितारो? स्टार स्टार। त आकाश फर्स्ट चवंदासीं स्टार, सो लेट्स सी स्टार और हाथ दिया वी गो। ओ बा हाथ अची वई, स्टार न आयो, बट डोंट वरी, भाभी जी चओ नथा तव्हां। का ॻाल्हि आहे मुंहिंजा भाउ, का ॻाल्हि आहे मुंहिंजा भाउ। सो हाणे तव्हांजी सेकंड चांस आहे, भाउ ॿुधायो दिलि या सितारो? स्टार स्टार। त भाउ चवनि पिया वंस अगेन स्टार, सो लेट्स सी स्टार कम्स और नॉट, एंड हियर वी गो। Oh, I'm so sorry भाउ, वंस अगेन दिलि अची वई, सितारो न आयो। तव्हां वटि अञा 3 चांसिस आहिनि, हिकिड़ी बि पॉइंट अञा ताईं विन न कई आहे, त जल्दी सां ॿुधायो सितारो या दिलि? दिल कयो साणे हाणे दिलि, भाभी जी ॿ दफ़ा धक लॻो सितारे खां, हाणे दिलि। बिल्कुल ठीकु आहे भाउ, बेस्ट ऑफ लक सां त चाहींदासीं दिलि ही अचे, त ॾिसूं था दिलि अचे पई या न पई अचे। 1 2 3 एंड हियर वी गो। दिल अची वई फाइनली, एंड 1 पॉइंट गोस टू यू आकाश। त हाणे तव्हां वटि बचा 2 चांस, भाभी जी 2 चांसिस बचा, केतिरा अदा प्ले कयो? ठीकु आहे, हेलो अदा लाइन ते आयो? ओ इट मीन्स द कॉल इज डिस्कनेक्टेड। अदा कॉल तव्हां खां ई डिस्कनेक्ट थी आहे, मे बी तव्हां खां कोई फिंगर वग़ैरह लॻी वई हुजे। अदा आकाश तव्हां हिकिड़ी पॉइंट ते विन कई, कॉल डिस्कनेक्ट थी वई, बट डोंट वरी, तव्हांजो नालो असां विझूं था लकी ड्रॉ में, तव्हां विन करे सघो था 15,000 रुपयनि जो कैश। ॾिसंदा रहो असांजो शो लास्ट ताईं। त हीअ आकाश जंहिं असांखे कॉल कई कराची मां, ऐं ही चिट वञे थी न बॉल में। त भाभी जी वंस अगेन अचूं था, पंहिंजी गेम स्टार्ट कयूं। असां पंहिंजी गेम स्टार्ट न कई ऐं कॉल अची वई। सिलेक्ट यू विन्स टुडे। त भाभी जी तव्हांजो फर्स्ट चांस आहे, 3 चांस, 3 तव्हांजा, 3 मुंहिंजा चांसिस। सो दिस इज़ योर फर्स्ट चांस, ॿुधायो दिलि या सितारो? सितारो। सितारो। त भाभी जी चवनि थियूं सितारो। विदाउट वेस्टिंग एनी टाइम, हियर इट गोज़। ओ सितारो अची वियो। कांग्रेचुलेशंस भाभी जी, 1 पॉइंट गोज़ टू यू, हिकिड़ी पॉइंट तव्हां विन करे चुका आहियो। तव्हांजा अञा 2 चांसिस आहिनि। सिलेक्ट सी, ॿुधायो दिलि या सितारो? दिल। 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 त भाभी जी चवनि थियूं दिलि, लेट्स सी दिलि आहे या सितारो? सितारो अची वियो। भाभी जी पॉइंट विन न कई, लास्ट चांस आहे तव्हांजो, हिकिड़ी पॉइंट विन कई आहे तव्हां। त ॿुधायो दिलि या सितारो? हाणे सितारो। हाणे सितारो। जी जी। हाणे सितारो। हाणे सितारो। एंड हियर वी गो। सितारो। ऑलराइट, सो दैट मींस भाभी जी 2 पॉइंट्स विन करे चुकियूं आहिनि 3 चांसिस में, ऐं हाणे भाभी जी फ्लिप कंदियूं, ऐं मां भाभी जी खे ॿुधाईंदुमि लेट्स सी। भाभी जी ही वठो। ठीकु आहे, त फर्स्ट भाभी जी दिल। दिल। दिल सोचे वठो जी, सोचे वठो। सोचे छॾियो, सोचे करे ई त ॿुधायो आहे तव्हांखे। ओ दिल को नाइस। भाभी जी राइट नाउ वी हैव अ कॉलर। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। जोर भाई छा हाल आहे? ख़ुशि आहियो? जी भाउ मां ठीकु ठाक, तव्हां ॿुधायो कहिड़ा हाल आहिनि? अल्लाह जी शुक्र अल्हम्दुलिल्लाह। दे ख़बर बरसात जो मज़ो वरितो न? जी बिल्कुलु मज़ो वरितो बरसात जो। मां तव्हां को इहो सवाल करण वारो हुयमि, पर पहिरियों पंहिंजो नालो ॿुधायो, केरु पिया ॻाल्हायो, किथां पिया ॻाल्हायो? मुश्ताक अहमद नुमरानी छत्तीसगढ़ खां। जी भाउ मुश्ताक, वेलकम टू अवर शो। तव्हां ॿुधायो हिन साइड बरसात थी आहे न थी आहे तव्हांजे साइड? माशाल्लाह असां वटि 7 बजे खां वठी बरसात पई 9 बजे ताईं ज़बरदस्त। 7 खां 9 बजे ताईं? जी जी जी। त पोइ रोडनि जो छा हशर थी वियो आहे हिते? न फिलहाल त पाणी पाणी आहे। पाणी आहे, पर हुन पाणी खे बि तव्हां एंजॉय कयो। बिल्कुलु बिल्कुलु। ठीकु आहे, त भाउ असांजो हाजन स्टार वारो सेगमेंट हली रहियो आहे, तव्हां सां बि खेॾूं था असां। त तव्हांखे 5 चांसिस मिलंदा एज़ यूजुअल। ज़ोहिर भाई असां वटि लाइट त कोन्हे आई, ठीकु आहे? तव्हां वटि लाइट न आहे? जी जी लाइट ठीकु आहे, कोई बि प्रॉब्लम न आहे भाउ, तव्हां ही गेम खेॾी सघो था। लाइट जो तॾहिं मसलो थी थो सघे जॾहिं असांजो कहाणी वारो सेगमेंट हूंदो आहे। यूट्यूब ते ॾिसां थो पर लेकिन सिग्नल सही कोन्हे। अच्छा, को मसलो न आहे भाउ, तव्हां रिपीट में ॾिसी वठिजो। फ़िलहाल असां सां गेम खेॾो। त ही तव्हांजो फर्स्ट चांस आहे, दिलि या सितारो? सितारो। सितारो। त अदा मुश्ताक चवनि था सितारो। सो लेट्स सी सितारो या दिल, एंड हियर वी गो। सितारो। सो 1 पॉइंट गोस टू यू अदा मुश्ताक। स्टिल यू हैव 4 चांसेस। जी जी। अची वियो सितारो। ॿुधायूं था लाइट आहे न तव्हां वटि?
जी 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 वाह सेकंड चांस दिल या सितारो हाणे वरी सितारो वरी सितारो जी जी वरी सितारो वरी सितारो भाभी जी तव्हांखे लॻे थो सितारो ईंदो हाँ Here we go. ओ वाह दिल अची वई सितारो न आयो दैट मींस हिकिड़ी पॉइंट तव्हां विन कई आहे 3 चांसेस अञा तव्हां वटि आहिनि का ॻाल्हि न मुंहिंजा का वक़्तु ॻाल्हि न आहे भाउ का ॻाल्हि जी न जी आहे जी 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 दिल या सितारो 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 वंस अगेन सितारो सितारे खे नाहे छॾणो हा भाभी जी सितारे खे नाहे छॾणो सितारे कोई खे नाहे न जी हा भले सितारे विन खे न न कयूं छॾणो ज़ोए भाई जी हा छा पिया चओ सितारो सितारो ही तव्हांजो थर्ड चांस आहे भाउ सितारो 1 2 3 एंड हियर वी गो ओ दिल अची वई वंस अगेन दा सितारो न आयो दैट मींस अञा ताईं तव्हां हिकिड़ी पॉइंट विन कई आहे तव्हां वटि ॿ चांसेस आहिनि जी, होप जी, फॉर जी। द बेस्ट जी दिल या सितारो 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 हा, सितारो अॼु पाण वंस अगेन सां ई सितारो हलंदासीं। जी कुझु फरमायो भाउ छा चयो मुंहिंजो अॼु पाण सितारे सां ई हलंदासीं सितारे सां ई हलंदो जी जी ठीकु आहे भाउ मर्ज़ी जा मालिक आहियो फोर्थ चांस आहे सितारो भाउ चयो आहे इन वी गो सितारो दैट मींस तव्हां 2 पॉइंट्स विन करे चुका आहियो ऐं हाणे तव्हांजो आहे लास्ट चांस जी जी त भाउ दिल या सितारो 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 फिफ्थ जी, चांस आहे 2 पॉइंट्स विन करे चुका आहियो 2 ग़लति जवाब ॿुधाया आहिनि तव्हांजो लास्ट चांस आहे अगरि विन कंदो त दैट मींस तव्हां 3 पॉइंट्स विन कंदो अगरि नथा कयो त 2 ते ई हूंदो एंड हियर वी गो अदा भाउ दिल अची वई सितारो न आयो दैट मींस तव्हां 2 पॉइंट्स विन कयो न था मुश्ताक थैंक यू वेरी मच फॉर कॉलिंग अस तव्हां असांजो शो ॾिसंदा रहो कुझु घड़ियुनि में ख़बर पवंदी त केरु थिए थो विनर इन सेगमेंट जो त इहो आहे मुश्ताक जंहिं असांखे 2 सही जवाब ॿुधायो दैट मींस 2 पॉइंट्स विन कयूं आहिनि इन सेगमेंट में जेको आहे दिल ऐं सितारे वारो एनिक्स जे ताउन सां त तव्हां मुश्ताक जी चिट त वई अरे बाक़ी असां वठंदासीं लास्ट कॉल छो जो फर्स्ट कॉल असांजी थी चुकी डिस्कनेक्ट हिकिड़ी कॉल वठी चुका आहियूं बाक़ी वठंदासीं लास्ट कॉल अॼु मुक़ाबिलो दैट मींस ईंदो 2 कॉलर्स जे विच में बिकॉज़ जेको फर्स्ट कॉलर हुनजी कॉल थी वई डिस्कनेक्ट त भाभी जी इन सां गॾो गॾु मां हिन खे खणी अचां ऐं ॾियां तव्हांजे हथ में छो जो असांजी गेम बि हले पई तव्हां बाक़ी बचा हिकिड़ो मुंहिंजो ग़लति हुयो छा हिकिड़ो ग़लति न भाभी जी भुलिया आहियो न न सही आहे भुलिया आहियो तव्हां मां हिकु बि कोन ॿुधायो आहे हिकु ॿुधायो आहे तव्हां ॿुधायो आहे जी ॿुधायो हिकु मां हिकु तव्हां ॿुधायो आहे हाणे ॿुधायो दिलि जा स्टार वंस अगेन दिल सोचियो वठो सोचो सोचो दिल हिकिड़ी पॉइंट मुझे भी अची वई भाभी जी सो भाभी जी कॉल अची चुकी आहे हेलो अस्सलाम वालेकुम वालेकुम अस्सलाम ज़ोएब भाउ ख़ुशि आहियो जी भाउ मां ठीकु ठाक तव्हां ॿुधायो कहिड़ा हालनि ठीकु लॻा पिया आहियो अल्लाह जा लख एहसान अल्लाह जिदा पंहिंजो तारुफ़ कराईंदा केरु ऐं किथां अदा गुलाम सरवर शेख लाड़काने जी भाउ गुलाम सरवर वेलकम टू अ शो तव्हांजी साइड बारिश थी आहे दा असां लाड़काने में न थी आहे अदा अच्छा लाड़काणे में बारिश न थी आहे न थी आहे दुआ था कयूं लाड़काणे जे साइड बि जेको आहे त थोड़ा बादल अचनि ऐं तव्हां ॾे बि बरसाति वसे हाँ पर न लाड़काने में काथे थी वसे वसंदी थी आहे त राति जो देरि सां अच्छा रात जो वसंदी आहे लाड़काणे में हेॾे अलाह साईं इहो टाइम मुक़ररु करे छॾियो आहे अच्छा 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 न न त दुआ था कयूं तव्हां ॾे बि ॾींहं जे टाइम बरसाति ऐं तव्हां बि बरसाति खे इंजॉय कयो ऐं त भाउ गुलाम सरवर असांजो दिलि ऐं सितारे वारो सेगमेंट आहे त पोइ तव्हां बि तयारु आहियो जी दादी अदा मुश्ताक सां ने कॉल कयो न 2 पॉइंट्स विन कयूं आहिनि अगरि तव्हां 3 विन था कयो दैट मींस यू विल बी द विनर फॉर दिस सेगमेंट जेको आहे एनिक्स जे ताउन सां त पोइ रेडी आहियो इंशाअल्लाह ठीकु आहे भाउ गुलाम सरवर शुरू था कयूं तव्हां सां असां इहा गेम त ॿुधायो दिलि या सितारो ही तव्हांजो फर्स्ट चांस आहे हा ॿुधाए जी अदा स्टार अदा स्टार स्टार जी जी सितारो ठीक है सितारो इन वी गो सितारो ऑलराइट बा 1 पॉइंट गोस टू यू पहिरियों ई तव्हां सही ॿुधायो आहे अञा तव्हां वटि 4 चांसेस आहिनि त दिस इज योर सेकंड चांस बा ॿुधायो दिलि या सितारो दिल अदा दिल जी जी दिल ठीकु आहे त भाभी जी चवनि पिया दिल 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 जी मतलब पिटी क्या फिटी फिटी क्या जी ऐं ही वियो वाह सितारो अची वियो दिल कोन आई बट तव्हां वटि अञा 3 चांसेस आहिनि न न को मसलो न वाह घबरायो न कॉन्फिडेंस सां खेॾो जी त दिल या सितारो दिल 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 so 1 2 3 and here we go
ओ सॉरी भाउ, वंस अगेन सितारो अची वियो, दिल न आई। हाणे तव्हां वटि लास्ट ॿ चांसिस बचा आहिनि ऐं तव्हां हिकिड़ी पॉइंट विन कई आहे। जी भाउ, दिल या सितारो? दिल अदा दिल भाउ। दिल, दिल अदा दिल भाउ। लफ़्ज़ त मिठा पिया ॻाल्हाए पर लफ़्ज़नि जो जेको मतिलबु निकिरे थो उन में ॾाढो गुस्सो थो नज़र अचे भाउ। न गुस्सो न आहे, गुस्सो न आहे। जी त दिल तव्हां ॿुधाई आहे, लेट्स सी दिल अचे पई या न पई अचे। एंड हियर वी गो। इंशाल्लाह। वाह सितारो अची वियो, दिल न आई अथव, आख़िरी चांस बचियल अथव। अल्लाह। पर थधा थधा साह था खणो। जी भाउ, त दिल या सितारो ही तव्हांजो लास्ट चांस आहे। अगरि तव्हां सही ॿुधायो अदा दे भाउ, दिल अदा। इहो दिल ते भरोसे जो तव्हांखे सिलो थो मिले। इंशाल्लाह दिल आहे। ही दिल ते भरोसे जो सिलो थो मिले तव्हांखे। बस हाणे आख़िरी त दिल चवां न। ठीकु आहे, त आख़िरी बि दिल ई चओ। जी जी ठीकु आहे, त अची वञे तव्हांजी दिल, पोइ बि तव्हांजे विच में टाई थी वेंदो एटलीस्ट अगरि तव्हां सही ॿुधायो था त भाउ ॿुधाई आहे दिल। सो लेट्स सी दिल या सितारो एंड हियर वी गो। दिल अची वई। ऑलराइट, so that means भाउ तव्हां बि 2 पॉइंट विन कयूं आहिनि ऐं अदा बि 2 पॉइंट विन कयूं आहिनि। थैंक यू वेरी मच फॉर कॉलिंग अस। बस ॾिसो हींअर ई तव्हांखे ॿुधायूं था हू विल बी द विनर। त भाभी जी अॼु ॾाढो ट्विस्ट हुयो सम्झो गेम में। त अदा सर वरी असांजे कॉल कयूं, उन्हनि बि 2 पॉइंट्स हासिल कयूं आहिनि। त ॿई चिट्स असांजे हथ में आहिनि। अदा मुश्ताक जी जे 2 पॉइंट्स विन कयूं ऐं अदा गुलाम सरवर जी जे 2 पॉइंट्स विन कयूं। दैट मीन्स टाई। त ॿई चिट्स वञनि थियूं बॉल में। लेट्स यू विन्स टुडे दिस सेगमेंट जेको आहे एनेक्स जे तावन सां। त भाभी जी ही बॉल अचे थो तव्हांजे तरफ़। हिन खे मां मिक्स कयां एंड आफ्टर मिक्सिंग लेट्स सी। जी भाभी जी पिक थी वई? अच्छा, पहिरियों हिन खे असां विझूं लकी ड्रॉ जे बॉल में। हाणे ॾियो त हिन सेगमेंट जा विनर आहिनि गुलाम सर्वर। दा कांग्रेचुलेशंस फॉर विनिंग एनेक्स गिफ्ट हैम्पर। भाभी जी भी मैदान ते लगी पई तव्हांजे लाइ। शी इज डांसिंग। सो थैंक यू वेरी मच भाभी जी, तव्हां बि एंटरटेन कंदा आहियो। हिन सां गॾो गॾु टाइम थी चुको आहे ब्रेक जो। ब्रेक खां बाद में खणींदासीं बलून। सो फॉर दैट थोरो सो वेट करिणो हूंदो तव्हांखे, केॾा बि न वञिजो। असां बसि हीअं वियासीं, हीअं आयासीं, हीअं वियासीं, हीअं आयासीं, त पोइ गॾिजी करे चओ धरती जो जमालो, वाह वाह जमालो। वेलकम बैक टू धरती जो जमालो, वाह वाह जमालो। उम्मीद था कि असांजे शो खे एंजॉय कंदा हूंदो। त भाभी जी तव्हांजे हथ में अची विया बलून। तव्हांखे ॿुधाइण जी नीड न आहे, असांखे ॾिसी सघो था त असांजे बलून ब्लास्ट वारो सेगमेंट थी चुको आहे स्टार्ट। त दैट मीन्स कॉल करे तव्हांखे बुक करिणो आहे पंहिंजी पसंदि जो कलर। सो लेट्स सी असांजो फर्स्ट कॉलर कहिड़ो आहे भाभी जी? तव्हांजे हथ में येलो कलर ऐं पिंक कलर आहे, मुंहिंजे हथ में आहे रेड कलर ऐं फ्रोज़ी ब्लू। यू कैन से ब्लू। त ब्लू, रेड, पिंक ऐं येलो। त धरती टीवी जे ताउन सां स्टार्ट करे चुका आहियूं बलून्स वारो सेगमेंट। त जल्दी सां कॉल करे शामिल थी वञो ऐं सिलेक्ट कयो पंहिंजी पसंदि जो बलून। सो लेट्स सी कहिड़े कलर में निकिरे थो अॼु विनर। त भाभी जी तव्हांखे छा थो लॻे? जी कहिड़े कलर में विनर? मूंखे लॻे थो हिन में आहे, हिन में पिंक में। मूंखे लॻे पिंक थो कलर येलो में। तव्हांखे लॻे थो येलो कलर में विनर आहे? अगरि ॿिन्हिनि मां न निकितो त भाभी जी पोइ मूंखे लॻे थो एक्चुअली तव्हांखे ख़बर आहे असां जॾहिं ॿुधाईंदा आहियूं न त हिन बलून जे अंदरि विनर आहे, असांजा कॉलर्स हुन ते यकीन करे वेंदा आहिनि। सो वी हैव अ कॉल नाउ। अस्सलाम वालेकुम। कहिड़े किथां? जी वालेकुम सलाम, मोहम्मद असलम दादू। जी वाह मोहम्मद असलम, वेलकम टू अवर शो। कहिड़ा हालनि? ठीकु लॻा पिया आहियो? जी जी। अदा असांजो बलून्स वारो सेगमेंट थी चुको आहे स्टार्ट। त तव्हां कहिड़े कलर जो बलून कयो था सिलेक्ट ऐं बुक? रेड। रेड कलर।
जी ओ जी ही वारो ही रेड जी रेड ठीक आहे त मुंहिंजे राइट हथ में आहे रेड कलर जो बलून अदा मोहम्मद असलम बुक कराइनि था रेड कलर जो बलून त अदा तव्हांजे नाले ते असां करे छॾियो आहे बुक रेड कलर जो बलून एंड थैंक यू वेरी मच फॉर कॉलिंग अस पंहिंजो नंबर एड्रेस नोट डाउन कराइजो ऐं ॾिसंदा रहो ही सेगमेंट त ही हुया असलम जे कयो आहे रेड कलर जो बलून अ बुक त दैट मीन्स भाभी जी अॼु बि मुंहिंजे हथ जो हिकिड़ो बलून थी चुको आहे बुक बाक़ी बचनि था 3 बलून्स हिकिड़ो आहे ब्लू ॿियो पिंक जो येलो त जल्दी सां कॉल करे सिलेक्ट कयो पंहिंजी पसंदि जो बलून त भाभी जी तव्हां छा पिया चओ येलो में विनर तव्हांखे लॻो त येलो में मां तव्हांखे इहो ई पियो चवां त ज़रूरी न आहे पर छा थींदो असां जॾहिं चवंदा आहियूं न त हिन बलून में विनर हूंदो त असांजी ऑडियंस बि हुन ते यकीन करे वेही रहंदी आहे ऐं उन्हनि खे लॻंदो आहे त शायदि उन मां ई विनर निकिरे जेको असां ॿुधाईंदा आहियूं पर असां ते यकीन न कंदा असां बि सिर्फ़ु तुको ई हणंदा आहियूं असां गैस ई कंदा आहियूं बट वी डोंट नो त कहिड़े बलून जे अंदरि आहे विनर त बसि कुझु घड़ी में तव्हांखे बि ख़बर पइजी वेंदी कहिड़े जे अंदरि आहे विनर मां ॾिसां कुझु नज़रे थो न भाभी जी न भाभी जी तव्हांखे नज़रे पियो तो भाभी जी खे लॻे थो येलो कलर में आहे जी तव्हांखे येलो कलर में मूंखे लॻे थो हिन में आहे पिंक कलर में बलून आहे त जल्दी सां कॉल करे सिलेक्ट कयो पंहिंजी पसंदि जो बलून ऐं सां भाभी जी अची वञो थोरो हिन साइड ते त असां पंहिंजा जेके न्यू स्पॉन्सर्स आहिनि लू बिस्किट वारा हिननि बि असां ताउन कयो आहे तव्हां ॾिसी सघो था हिननि जा प्रोडक्ट्स गाला ज़ीरा प्लस ऐं कैंडी ऐं हिकिड़ी मिस कॉल ॾेई करे तव्हां लकी ड्रॉ जा विनर थी सघो था नंबर इज़ देयर सिर्फ़ु हिकिड़ी मिस कॉल थिए तव्हां थी सघो था लकी विनर त भाभी जी वन सेकेंड अची चुका आहियूं पंहिंजे फ्लोर ते ऐं कॉल बि अची चुकी आहे अस्सलाम वालेकुम केरु किथां हेलो सलाम वालेकुम सलाम केरु किथां मां उज़मा ॻाल्हायां कराची मां कहिड़ो हाल आहे सर जी अजी उस्मा ठीकु ठाक तव्हां ॿुधायो ठीकु लॻा पिया आहियो जी जी सभु ख़ैरियत आहे प्रोग्राम ॾिसो पिया जी जी प्रोग्राम ॾिसां पई कहिड़ो सेगमेंट थो हले जी कहिड़ो सेगमेंट स्टार्ट थी चुको आहे इहो बलून वारो थिए थो जी बलून वारो स्टार्ट थी चुका आहे अजी तव्हां इहो ॿुधायो त तव्हां त कराची मां कॉल कई आहे तव्हां कराची जे मौसम खे इंजॉय कयो जी जी बारिश ॾाढी थी अच्छा तव्हां पंहिंजे घर में इंजॉय कयो या वरी करे करे मसला हूंदा आहिनि न घर जी छत टिमी पवंदी आहे त पोइ घणो करे जेके पंहिंजूं औरतूं छत ते इंजॉय कयोसीं अच्छा छत ते इंजॉय कयो तव्हांजे घर जे अंदरि त पाणी न ईंदो आहे न न बस थोड़ो घणो खिड़कीअ मां अच्छा न त वरी ईअं बि हूंदो आहे न घर जे अंदरि पाणी ईंदो आहे त असांजी फीमेल्स घणो करे माना पूरो टाइम उहो पाणी कढण में लॻी पई हूंदियूं आहिनि न अलाह शुक्र आहे घर पको आहे सही ऑल राइट त अदी ॿुधायो त तव्हां कहिड़े कलर जो बलून कयो था सिलेक्ट सर तव्हां सां गॾिजी वेंदसि पिंक कलर जो तव्हां सिलेक्ट कयो आहे पिंक कलर जी पर अदी मूं ते न वेंदो अगरि न निकिरे इहो न चइजो त मां सिलेक्ट कयो उहो नसीब मुंहिंजो ठीकु आहे त अदी तव्हांजे नाले ते असां कयूं था पिंक कलर जो बलून सिलेक्ट थैंक यू वेरी मच अदी फॉर कॉलिंग अस ही अदी उस्मा जे सिलेक्ट कयो आहे पिंक कलर जो बलून ऐं अदी चयो त माना मूं ते तव्हां न चयो आहे मां रिस्पॉन्सिबल न आहियां अदी त भाभी जी ठीकु आहे त ॿ बलून्स थी चुका आहिनि बुक हिकिड़ो थियो आहे रेड कलर हुयो न ठीकु आहे हिकिड़ो आहे रेड कलर ॿियो आहे पिंक कलर दैट मीन्स हाणे ॿ बलून्स बचा आहिनि हिकिड़ो आहे ही ब्लू कलर जो ऐं ॿियो आहे येलो कलर जो जेको आहे भाभी जी जे हथ में त जल्दी सां ॿ कॉल्स अचनि त भाभी जी ॾिसूं केरु आहे विनर अॼु जो मां एक्साइटेड आहियां त हिन जादुई पेन सां जल्द मां बस्ट कयां बलून्स खे त ॿियो भाभी जी तो अदी चयो न बारिश में एंजॉय कयो छित ते मां बि छित ते चढ़ी वेंदी आहियां एंजॉय कंदी आहियां बारिश अच्छा तव्हां बि छित ते चढ़ी एंजॉय कंदा आहियो बारिश अच्छा छित ते वञी करे एंजॉय कंदा आहियो जी छित ते वञी एंजॉय कंदा आहियो छित ते चढ़ी वेंदी आहियां घर जी अच्छा इट मीन्स तव्हांजी छित मथे आहे हुते त ॿिया बि हूंदा न मोहल्ले में घर एतिरा हूंदा मुंहिंजे ख्याल में पोइ सभई मथे ईंदा हूंदा सभु मथे चढ़ी एंजॉय कंदा छो जो बारिश जो माहौल ई अहिड़ो हूंदो आहे त सभु पंहिंजी छतुनि ते अची करे एंजॉय कंदा आहिनि ऐं वरी नंढा ॿार कॾहिं कॾहिं ॿाहिरि बि निकिरी वेंदा आहिनि अम्ब्रेलास खणी एंजॉय कंदा आहिनि तव्हां वटि आहे छटी आहे घर में छतरी अथव छटरी पोइ उहा छत ते गॾु हूंदी अथव या वेंजंदा आहियो न बस ये एंजॉय कंदी आहियां एंजॉय कंदा आहियो ॿी बि कॉल आहे अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम हा जी अदी केरु जी आऊं आयशा ॻाल्हि कयां थी जी अदी आयशा वेलकम टू अवर शो कहिड़ा हाल आहिनि ठीकु आहियो हा ठीकु आहियूं प्रोग्राम ॾिसो पिया हा ठीकु आहियूं अदी टीवी जो वॉल्यूम थोरो घटि कजो हा ठीकु आहियूं अदी टीवी जो वॉल्यूम थोरो घटि कजो ताकि न तव्हांखे डिस्टर्बेंस न असांखे डिस्टर्बेंस थिए भाभी जी बि तव्हां सां ॻाल्हाए पई भाभी जी खे ॿुधो तव्हां भाभी जी छा पई चए तव्हांखे ॿुधां थी हा अजी ख़ुशि आहियो हा ॿुधां थी प्रोग्राम ॾिसो पिया हा ॾिसां थी
ठीकु आहे दादी तव्हां बलून सिलेक्ट कंदव? हाँ और ओ कॉल डिस्कनेक्ट थी वई त मुंहिंजे ख्याल में हिकिड़ो असां पंहिंजे तरफ़ खां सिलेक्ट कयो थी जो बलून जी बिल्कुलु। त भाभी जी अॼु तव्हां सां मुखातिब हुई त मुंहिंजे ख्याल में तव्हां वारो सिलेक्ट कजे येलो। छो जो तव्हां सां ई ॻाल्हाए पई मुंहिंजे ख्याल में इहो सिलेक्ट पई करे बट आई डोंट नो। त भाभी जी तव्हां ॿुधायो कहिड़ो सिलेक्ट कयो धीअ नाले ते? येलो कलर। येलो। त अॼु तव्हांजी कॉल थी वई डिस्कनेक्ट बट डोंट वरी तव्हांजे नाले ते असां येलो कलर जो बलून बुक करे ॾिसूं था त हुन मां छा पियो निकिरे त 3 बलून्स असांजा थी चुका आहिनि सिलेक्ट। बाक़ी बचो आहे लास्ट बलून जेको आहे ब्लू कलर जो मुंहिंजे हथ में। त बस चंद घड़ियूं आहिनि जॾहिं असां अनाउंस कंदासीं त केरु आहे विनर हिन सेगमेंट जो। 4 बलून्स आहिनि रेड कलर। सो कॉल अची चुकी आहे। अस्सलाम वालेकुम, केरु आहे किथां? वालेकुम सलाम, शाहिद अजीज गाहो कुंभ सिटी खां। जी भाउ शायद वेलकम टू अवर शो। कहिड़ा हाल आहिनि? ठीकु आहियो भाउ? अल्लाह जा शुक्र आहिनि, अल्लाह साईं लख लख एहसान आहिनि। अल्लाह साईं मूंखे अॼु ख़ुशी ॾिनी आहे, मूंखे नंढड़ो ॾिनो आहे अल्लाह साईं प्यारो ख़ूबसूरत। फादा कांग्रेचुलेशंस तव्हांखे लख लख मुबारकूं अदा। मुबारकूं हुजनि। हिकिड़ी कीमती नेमत आहे अल्लाह पाक जे तरफ़ां भाउ। बसि इहो आहे त हाणे हुनजी परवरिश में जेको आहे त का कमी पेशी न कजो छो जो जेको पेरेंट्स सेखारींदा आहिनि पंहिंजे औलाद खे। इंशाल्लाह इंशाल्लाह मुंहिंजो वॾड़ो पुटु आहे राशिद अली, हुनजी परवरिश में कमी न थी आहे। माशाल्लाह माशाल्लाह भाउ असांजी दुआ आहे त अल्लाह साईं तव्हांजे औलाद खे ज़िंदगी जी हर ख़ुशी ॾे। असांजो जेको आहे द सेगमेंट बलून्स वारो सेगमेंट आहे 3 थी चुका आहिनि। वो फाइनल बचे थो फ्रोज़ी कलर जो ब्लू कलर जो। त पोइ तव्हांजे नाले ते बुक कयूं इहो? ब्लू 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 मुंहिंजे नाले ते ब्लू कलर। ठीकु आहे भाई लास्ट ई बचियल हुयो, तव्हां वटि ऑप्शन बि ॿियो न हुयो एनीवेज़। त तव्हांजे नाले ते असां कयूं था ब्लू कलर जो बुक भाउ। वंस अगेन कॉन्ग्रेचुलेशन तव्हांखे पुट जे लाइ एंड थैंक यू वेरी मच फॉर कॉलिंग अस भाउ। त ही हुया शाहिद जंहिं कयो आहे ब्लू कलर जो बलून बुक। त दैट मीन्स 4 ई बलून्स भाभी जी थी चुका आहिनि बुक ऐं फाइनली उहो टाइम अची चुको आहे जॾहिं असां हिननि खे कंदा आहियूं ब्लास्ट। हिननि मां कढंदा आहियूं चिट्स। सो लेट्स यूज़ द विनर फॉर टुडे। हिकिड़ो बलून हेॾो था रखो, हिकिड़ो बलून भाभी जी तव्हां बि रखो, कोई बि मूंखे ॾियो। त दैट मीन्स त रेड कलर जी चिट ऐं पिंक कलर जी चिट ॿई असांजे हथ में आहिनि। भाभी जी पिंक कलर जी चिट अदी उज़मा बुक करायो हुयो पिंक कलर जो बलून। सो दैट मीन्स ही चिट वञे थी भाभी जी तरफ़। ऐं मोहम्मद असलम बुक करायो रेड कलर जो बलून, उहा मुंहिंजे हथ में चिट आहे। ऐं हाणे अची वई मुंहिंजे हथ में जादुई पेन जंहिंजा हाल तमामु बुरा थी चुका आहिनि भाभी जी वांगुरु। त भाभी जी स्टार्ट कयूं? स्टार्ट कयूं? चिट पंहिंजे हथ में पकड़ियो। ठीकु आहे चिट पकती इनके बस कयूं? कयूं बस? थी वियो थी वियो। हाणे हिनखे बि बस कयूं था, ही बि थी वियो। त जल्दी सां भाभी जी चिट्स खे ओपन कयो ऐं ॾिसूं था त हिननि में विनर आहे या न आहे। I'm so sorry अदा मोहम्मद असलम तव्हां विन न करे सघियो बट डोंट वरी तव्हांजो नालो बि वञे थो। लकी ड्रॉ जे बॉल में तव्हां विन करे सघो था 15,000 रुपयनि जो कैश। त भाभी जी जल्दी सां ॿुधायो हिन चिट जे अंदरि छा आहे? Oh, I'm sorry. Oh, I'm sorry। भाभी जी भी चवे थी I'm sorry। भाभी जी अॼु चिट फिटी न कजो हेठि, चिट ॾिजो। चिट काॾे वई? ठीकु आहे त अॼु उज़मा जी चिट बि वञे थी लकी ड्रॉ जे बॉल में। I'm sorry भाभी जी। तव्हां विन करे सघो था 15,000 रुपयनि जो कैश। त दैट मीन्स हिन ॿिनि बलून जे अंदरि त विनर न, हिन जो मतिलबु जेके ही बि बलून्स आहिनि हिननि जे अंदरि के हिकिड़े बलून जे अंदरि विनर आहे। त भाभी जी वठो पंहिंजो येलो कलर जो ऐं ही आहे मुंहिंजो ब्लू कलर जो बलून ऐं ही चिट्स। अच्छा येलो कलर जो बलून आयशा अदी आयशा बुक करायो त भाभी जी चिट अची वई तव्हां ॾे। ऐं ब्लू कलर जो बलून बुक करायो अदा शाहिद त हुनजी चिट आहे मुंहिंजे हथ में। त हरी भाभी जी अंदरी चिट खे हथ में पकड़ियो त हिनखे ब्लास्ट कयूं असां त ही जल्दी जल्दी सां ब्लास्ट थियण वञे थो मुंहिंजी जादुई पेन सां। हिते ही थिए थो ब्लास्ट। हाणे ॿुधायो तव्हां मूंखे शकी करे छॾियो भाभी जी, शकी हुननि जे साम्हूं। चलो अच्छा ओके। सियाणी ॾाढी आहे, ॾाढी सियाणी आई, हुनमें कोई शक न आहे, शक न आहे। ठीकु आहे त ही बि ब्लास्ट थी चुका आहिनि। सो लेट्स सी यूज़ द विनर फॉर दिस सेगमेंट। त भाभी जी हरियप ही ओपन कयो तव्हां ऐं बलून जो सेगमेंट आहे असांजो धरती टीवी जे तावन सां। I'm sorry भाभी जी, दैट मीन्स कंहिंजो कोन निकितो। अदी आयशा सो सॉरी तव्हां विन न करे सघियो। दैट मीन्स अदा शायदि असां कॉल कई पहिरियों ओपन कई ॾिसूं त सही आहे न आहे। जी बिल्कुल यू आर द विनर। कांग्रेचुलेशंस शाहिद फॉर विनिंग। त भाई सेगमेंट धरती टीवी जे तावन सां विन कयो आहे भाउ शाहिद जे ब्लू कलर जो बलून कयो हुयो सिलेक्ट ऐं ही सभु चिट्स बि वञनि थियूं लकी ड्रॉ जे बॉल में। त भाभी जी हिते असांजो ही सेगमेंट थियो ख़तमु पुॻो पंहिंजी पुॼाणी ॾे। असांजो नेक्स्ट सेगमेंट हिते ई ऐं स्टार्ट तो थिए जेको आहे अल्फाबेट्स वारो। त मां अल्फाबेट जल्दी सां खणी अचां। भाभी जी छो चुप छो बीठा आहियो?
न मां सो भाई मुझे तो मैं अल्फाबेट्स अची चुका आहिनि, काफ़ी सारा अल्फाबेट्स आहिनि, पर हाणे सां छा स्टार्ट कयो आहे, वैसे पंहिंजी मर्ज़ी ते ॾींदासीं, हाणे तव्हांजे लक ते आहे। असां हिन जे विच में कढंदासीं, जेको बि अल्फाबेट निकितो उन सां ई तव्हांखे लफ़्ज़ ठाहे ॿुधाइणा आहिनि। 20 सेकंड जो टाइम तव्हांखे ॾींदा आहियूं। 20 सेकंड्स में घणा को घणा लफ़्ज़ ठाहे तव्हां असांखे ॿुधाईंदा आहियो। त ही भाभी जी, सो वी हैव अ कॉल नाउ। हेलो, अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। जी दी, केरु पिया ॻाल्हायो, पंहिंजो तारुफ़ कराइजो। लुबना कराची खां। जी दी लुबना, वेलकम टू अवर शो। अजी लुकना प्रोग्राम ॾिसो पिया, जी जी। कहिड़ो सेगमेंट स्टार्ट थी चुको आहे? इहो अखरनि वारो सेगमेंट हले पियो। जी बिल्कुलु, अल्फाबेट्स वारो सेगमेंट स्टार्ट थी चुको आहे, त पोइ दी रेडी आहियो तव्हां? जी जी। ठीकु आहे, त मां हिननि अखरनि खे, अल्फाबेट्स खे थोरो मिक्सअप कयां। वी हैव मेनी अल्फाबेट्स। ठीकु आहे, हाणे ॾिसूं था त तव्हांजे नसीब में कहिड़ो अल्फाबेट निकिरे थो। पहिरियों हिन खे मिक्सअप एज़ ए मिक्स्ड वेल। ठीकु आहे अदी, त पोइ तयारु आहियो? जी जी। देर न करणी, जल्दी जल्दी ॿुधाइणा आहिनि वर्ड्स। जी जी। ठीकु आहे, त ॾिसूं था अदी जे लाइ कहिड़ो अल्फाबेट निकिरे थो। ॿुधाइजो। अदी, तव्हांजो अल्फाबेट निकितो आहे सीन। तव्हां स्वाद सां बि ॿुधाए सघो था, सीन सां बि, से सां बि। वेरी इजी। साजिद जी। सिकंदर। जी। सायरा। जी। सनोबर। जी। सनम। जी। सदफ। जी। सिकंदर। जी। ऐं ॿियो हू साइमा। जी। और केतिरा नाला थी विया सर? हरियप हरियप हरियप, कोई भी नालो ॿुधाए सघो था, फ्रूट्स जो, वेजिटेबल्स जो। ऑल राइट अदी, टाइम्स अप। तव्हां असांखे 10 वर्ड्स ॿुधाया, सुरैया ताईं मां काउंट कया तव्हांजा नाला। सो थैंक यू वेरी मच फॉर कॉलिंग अस अदी लुबना। ॾिसंदा रहो ही सेगमेंट। तव्हां असांखे 10 वर्ड्स ठाहे करे ॿुधाया 20 सेकंड्स में। त अदी लुबना जेके असांखे कराची खां कॉल कई, 20 लफ़्ज़ ठाहे, सॉरी 10 लफ़्ज़ ठाहे ॿुधाई। मां छा करे छॾियो हिते, 10। जी बिल्कुलु, 20 सेकंड्स में 10 वर्ड्स असांखे ठाहे ॿुधाए, विच इज़ नॉट बैड। तव्हां सुठो प्ले कयो अदी। ऐं ॾिसूं था बाक़ी असांजा कॉलर्स कीअं प्ले कनि पिया। ऐं ज़रूरी न सिर्फ़ु त माण्हुनि जा नाला ॿुधाए, तव्हां एनिमल्स जा ॿुधाए सघो था, तव्हां बर्ड्स जा ॿुधाए सघो था, तव्हां शहरनि जा नाला ॿुधाए सघो था, कंट्रीज़ जा ॿुधाए सघो था। वॉट एवर कम्स इन योर माइंड, जेको बि तव्हांजे माइंड में अचे तव्हां असांखे उहो नालो ॿुधाए सघो था। त हिन ई सीन सां स्टार्ट था कयूं भाभी जे मां। त भाभी जी, तव्हांजो असांजो मुक़ाबिलो शुरू थिए थो हाणे। सुरमो। सामो। सिद्दीक। समझौता। समद। समरीन। सहेली। सोचो। सिकंदर। सियानो। सुम्हण। साओ। सुकून। सियारो। साहेड़ी। सावण। सिम सिम। हरियप। साग। और भाभी जी कॉल अची चुकी है। अस्सलाम वालेकुम, कह रहे हैं किथा? जी अरसलान नवाब शाह खां। अरसलान जी सर। जी बा, वेलकम टू आवर शो। हाउ आर यू? कहिड़ा हाल आहिनि तव्हांजा? जी सर बिल्कुलु ख़ैरु लॻो पियो। तव्हां ॿुधायो मौसम कीअं आहे? जी बा ठीकु ठाक, मौसम त ज़बरदस्त लॻो पियो आहे, जहिड़ो ॿाहिरि जो तहिड़ो अंदरि जो। त तव्हां तयारु आहियो हिन सेगमेंट जे लाइ? असांजो अल्फाबेट वारो सेगमेंट हली रहियो आहे भा। जी सर, अखरनि वारे जे लाइ तयारु आहियूं बिल्कुलु। जी बिल्कुलु अदी लुबना असांखे 10 वर्ड्स ठाहे ॿुधाए 20 सेकंड्स में, त दैट मीन्स 10 खां वधीक तव्हांखे वर्ड्स ठाहे करे ॿुधाइणा आहिनि। जी सर। ठीकु आहे भाउ, अदी जो निकितो हुयो सीन, त सीन वियो साइड ते। ऐं हाणे ॾिसूं था त तव्हांजे नसीब में कहिड़ो अल्फाबेट आहे जंहिंसां तव्हां वर्ड्स ठाहे करे असांखे ॿुधाईंदव। त भाउ जल्दी जल्दी सां मां कढां थो अल्फाबेट। लेट्स सी तव्हांजे नसीब में कहिड़ो अल्फाबेट आहे। भाई जी 6 जून ते गिफ्ट खटियो उहो बि कोन मिलियो आहे, 14 जून ते खटियो उहो बि कोन मिलियो आहे, 20 जून ते खटियो उहो बि कोन मिलियो आहे, जी बिल्कुलु भाउ। 3 जुलाई ते खटियो उहो बि कोन मिलियो आहे, 4 जुलाई ते खटियो उहो बि कोन मिलियो आहे गिफ्ट। ओ भाउ नोट कयो, नोट कयो। असां रोज़ी था कमाइण अचो हिते भाउ। हे इदारो तव्हां मोकिले छॾियो, डोंट वरी। जीअं आयो मां कराची अचण सां ई कंफर्म कयो त जेके लास्ट 2 वीक्स आहिनि, 2 वीक्स में कुझु असांजा अहिड़ा कॉलर्स आहिनि जंहिं वटि गिफ्ट्स न पहुता आहिनि, ऐं तव्हां असांजे हिन 2 वीक्स जे अंदरि ई कॉल कई आहे, जून जे अंदरि। सो डोंट वरी, तव्हां ॾे पुॼी वेंदा तव्हांजा गिफ्ट्स। डोंट वरी भाउ, तव्हांजा गिफ्ट्स पुॼी वेंदा। मां तव्हां सां गॾु आहियां। जी सर। तव्हां सां गॾु आहियां मां। जी सर। त भाउ तयारु आहियो? तव्हांजो मां लफ़्ज़ कढां अल्फाबेट? जी सर, जल्दी जल्दी। ठीकु आहे, त तव्हांजो अल्फाबेट आहे पे। पे। पलो। जी। पानी। जी। पंखो। जी। पंजाब। जी। पोपट। जी। सिंघो। जी। परी। जी। पेरियल। जी। पावर। जी। पोपट। जी। पाण। जी। पखी। जी। पंचर। जी। पुराणो। जी। पारियल। जी। ओके टाइम।
ऑल राइट द टाइम्स आप टाइम कंप्लीट थी चुको आहे ऐं तव्हां असांखे 16 वर्ड्स ॿुधाया आहिनि वेरी वेल प्लेड भा एंड थैंक यू वेरी मच फॉर कॉलिंग अस ही हुया अरसलान जे असांखे कॉल कई ऐं असांखे उन्हनि 16 वर्ड्स ठाहे करे ॿुधाया आहिनि 20 सेकेंड्स में थैंक यू वेरी मच वंस अगेन अरसलान ऐं तव्हांजा 16 वर्ड्स मां लिखी चुको आहियां ऐं असांजो ही सेगमेंट आहे सोब अख़बार जे ताउन सां त वंस अगेन भाभी जे मां प्ले कयूं था ऐं काइंडली अदा जो जेको आहे त नालो नोट डाउन करे छॾिजो ॾिसजो त छा प्रॉब्लम आहे जो उन्हनि ताईं उन्हनि जा गिफ्ट्स न पुॼी सघिया आहिनि अदा अच्छा त भाभी जी पे सां असां स्टार्ट था कयूं पंहिंजी कॉम्पिटिशन हाणे त पे सां पग पावा पावा पखी परिंदा पिरेह परी पोपट परेशान पींगो पप्पू पंप पावर हाँ पावर अच्छा पारस पागल पाकिस्तान पंजाब पहेली पुछो हाँ पुछो अच्छा हाणे मां छा ॿुधायां पिसण जो पिसी वेंदी आहे शइ जी भाभी जी 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 पप्पू हा पप्पू ॿुधाए चुका आहियो पपी हा पपी पिजारो जी भाभी जी पखो पखो पानी प्यास प्यास परी भाभी जी हरी अप 1 2 3 पंज गण तुम 4 मेंटल पागल अच्छा पागल से या पहिरियों मेंटल बि चइबो पागल बि कौन और अस्सलाम वालेकुम अस्सलाम वालेकुम अदा पंहिंजो नालो रिपीट कजो जी बात तालिब वेलकम टू शो कहिड़ा हाल आहिनि तव्हां ठीकु लॻा पिया आहियो अदा ताले पर प्रोग्राम ॾिसो ठीकु आहे त पोइ भाउ तव्हां तयारु आहियो जी जी सर अदा तव्हां को पहिरियों असांजे दारसलान कॉल कई ऐं हुननि असांखे 16 लफ़्ज़ ठाहे ॿुधाइनि 20 सेकेंड्स में ठीकु आहे जी जी हा त पोइ दैट मीन्स 16 खां वधीक तव्हांखे ॿुधाइणा आहिनि जल्दी सां मां तव्हांजे लाइ अल्फाबेट कढां थो लफ़्ज़ कढां थो ॾिसूं था तव्हांजो कहिड़ो लफ़्ज़ अचे थो सोब अख़बार जे तरफ़ां उन्हनि जे ताउन सां ई सेगमेंट आहे त भाभी जी जॾहिं हू पहिरियों लफ़्ज़ शुरू करो उन खां पोइ तव्हां काउंट डाउन स्टार्ट जी, कयो ठीकु आहे बिल्कुलु। ॿुधाइण खां पोइ जी, बिल्कुलु। त ॾिसूं था तव्हांजे नसीब में कहिड़ो लफ़्ज़ आहे हे उबतो पेज छो पियो निकिरे जी जीम भा जीम जी सर जीम जीम जुती एंड योर टाइम स्टार्ट्स नाउ जुती जी जार जी जारी जी जारी को जी जबार जी जुबेरी जी जरासीम जी जराश जी जरीर जी जबार जबार चल चुका ओके टाइम्स अप ऑल राइट द टाइम इज अप ऐं तव्हां असांखे 9 वर्ड्स ठाहे करे ॿुधाइनि हिकिड़े सॉरी 20 मिनट्स में सो थैंक यू वेरी मच फॉर कॉलिंग अस दा डोंट वरी अगरि विन न कयो आहे त पोइ बि तव्हांजो नालो वेंदो लकी ड्रॉ में तव्हां विन करे सघो था 15,000 रुपयनि जो कैश दैट मीन्स अॼु असांजा हिन सेगमेंट जा विनर आहिनि जेको आहे सोब अख़बार जे तरफ़ां जे ताउन सां उहे आहिनि भाभी जी अरसलान सो कॉन्ग्रेचुलेशन अरसलान तव्हां असांखे 16 वर्ड्स 20 सेकेंड्स में ॿुधाया सो तव्हां विन करे चुका आहियो सोब अख़बार जे तरफ़ां गिफ्ट हैम्पर सो हिन सां गॾोगॾु भाभी जी टाइम थियो आहे नंढड़े ब्रेक जो त पोइ केॾा बि न वञिजो वापसि अची करे चयो त असां तव्हांखे ॿुधाइण वारा आहियूं हिकिड़ी स्टोरी त स्टोरी खे मिस नाहे करिणो केॾा बि न वञो असां हीअं वियासीं हीअं आयासीं हीअं वियासीं हीअं आयासीं त पोइ गॾिजी करे चओ धरती जो ज़मानो वाह वाह ज़मानो
वेलकम बैक टू धरती जो जमालो वाह वाह जमालो। ऐं हाणे असांजो सेगमेंट स्टोरी वारो थी चुको आहे स्टार्ट। त मुंहिंजे हथ में पहिरियों ई जवाब अची सवाल अची चुका आहिनि स्टोरी जा, पर सवालनि खां पहिरियों डेफिनेटली स्टोरी त तव्हांखे ॿुधाइणी हूंदी, त पोइ गौर सां तव्हांखे स्टोरी ॿुधणी आहे। असांजो ही सेगमेंट आहे करंट ब्यूटी वारनि जे ताउन सां। त भाभी जी तव्हां बि सही तरीक़े सां ॿुधजो, असांजा कॉलर्स बि सही तरीक़े सां ॿुधजा, छो जो हुननि खां बि क्वेश्चन्स कंदो आहियां, तव्हां खां बि क्वेश्चन कंदो आहियां। ही भाभी जी खां लिखी लिखी करे मां क्वेश्चन्स लिखिया आहिनि, त गौर सां कहानी ॿुधणी आहे। कहानी खां पोइ तव्हां नंबर डायल करे कॉल कंदो असांजे हिन शो में। त हिन खे रखां फ़िलहाल मां साइड ते, त भाभी जी इजाज़त आहे? इजाज़त आहे। ठीकु आहे, त भई हीअ जेका कहाणी आहे हिकिड़े माण्हू तां स्टार्ट थी थिए जंहिंजो नालो आहे कुकू। हाणे नालो त भाभी जी अजीब नालो आहे, भाई उहो मेल आहे पर हुनजो नालो आहे कुकू। इहो कुकू कहिड़ो नालो? बस नालो आहे न भाभी जी, मां पाण फर्स्ट टाइम ॿुधा, मां छा थो करे सघां। बहरहाल हिकिड़ो कुकू हूंदो आहे, हुनजी उमिरि हूंदी आहे 36 साल, 36 years। हू बिज़नेसमैन हूंदो आहे, पंहिंजो हू बिज़नेस कंदो आहे। उनजी हिकिड़ी शइ जी आदत हूंदी आहे, तमामु घणी आदत हूंदी आहे, उहा हूंदी आहे सिगरेट पीअण जी। चेन स्मोकर हूंदो आहे, सॼो ॾींहुं सिगरेट पींदो आहे, सुबुह खां राति ताईं सिर्फ़ु सुम्हण खे छॾे बाक़ी हू सिगरेट पींदो रहंदो आहे। उनजी ज़िंदगी जी ख़्वाहिश हूंदी आहे त मां बि शादी कयां। हुनजो को वही वारिस न हूंदो आहे, पेरेंट्स बि न हूंदा आहिनि, पाण ई अकेलो हूंदो आहे। त हुनजी ख़्वाहिश हूंदी आहे त मां शादी कयां, मुंहिंजी औलाद थिए। हुनखे पुट जो ॾाढो शौक़ु हूंदो आहे। त फाइनली उहो शादी कंदो आहे हिकिड़े ग़रीब घराणे मां, ग़रीब छोकिरी सां। ऐं शादी खां बाद में तक़रीबन 5 सालनि जे गैप खां पोइ हुनखे पुटु थींदो आहे ऐं ॾाढो ख़ुशि थींदो आहे। ऐं पुट खां बाद में हुननि जी ज़िंदगी पंहिंजी ख़ुशगवार गुज़रंदी आहे। ऐं जॾहिं पुटु हुनजो 2-3 सालनि जो थी वेंदो आहे, उन खां पोइ हिकिड़े दफ़े ज़ाल मुड़ुसु मतिलबु कुकू ऐं हुनजी ज़ाल ॿई ॿाहिरि वेंदा आहिनि कंहिं कम सां निकिरी। ऐं घर में पंहिंजे जेको उन्हनि जो कमु करण वारी हूंदी आहे उनखे चवंदा आहिनि त तव्हां ख़्यालु रखिजो असांजे नंढड़े जो। जॾहिं उहे वापसि ईंदा आहिनि, वापसि अची करे कुकू मतिलबु फादर उहो दर खोलंदो आहे त ॾिसंदो आहे अंदरि हुनजो जेको पुटु आहे न, आईने जे साम्हूं बीह करे पंहिंजे फादर जा सिगरेट खणी उहो सिगरेट पींदो आहे। ऐं आईने में पाण खे ॾिसी चवंदो आहे त मां बि पंहिंजे बाबा जहिड़ो थींदुमि, मां बाबा वांगुरु ॾाढा सिगरेट पींदुमि। त जॾहिं कुकू हुनजो पीउ हुनखे ॾिसंदो आहे त ॾिसण सां हुनजी अखियुनि मां लुड़क वही ईंदा आहिनि। ऐं हुन टाइम ई सॼा सिगरेट खणी हुननि खे बाहि ॾेई छॾींदो आहे, कसम खणंदो आहे त मूंखे पूरी ज़िंदगी हाणे हिन शइ खे हथु न हणंदुमि, छो जो मुंहिंजी जेका औलाद आहे, जेके मूं में कमियूं आहिनि, उहो मुंहिंजूं कमियूं जेका एक्सेप्ट करे उहो पाण हुनखे फॉलो कनि था। त हिते असांजी कहाणी थिए थी ख़तमु। त भाभी जी तव्हांखे छा मोरल मिलियो हिन कहानी मां? इहो आहे त अहिड़ो को बि कमु नंढड़े ॿार जा पंहिंजे औलाद जाॾो न कजे। अच्छा, त पंहिंजी औलाद जे साम्हूं कुझु बि ग़लति न कजे, छो जो उहे जेके बि अपनाइनि था, असांजी औलाद जेका बि अपनाए थी पंहिंजे घर जे माहौल मां थी अपनाए। असांजी जेका लैंग्वेज हूंदी आहे, असांजे अगरि ॻाल्हाइण में थोरो असांजो जेको तलख़ रवैयो हूंदो आहे ॻाल्हाइण जो, त औलाद बि उहो ई सिखंदी आहे। अगरि तव्हांजे ॻाल्हाइण में मिठास आहे त असांजे जेके नंढा ॿार आहिनि उहो बि उहो ई सिखंदा आहिनि। सो वी हैव अ कॉल नाउ, इन ते ॻाल्हायूं था असां। हलो, अस्सलाम वालेकुम, केरु आहिनि, किथां? हा जी बा, शफ़ीक शकूर। हेलो जी बा शकूर, वेलकम टू आवर शो। भाभी जी असां शकूर ख़ुशि आहियो? खैर खैर भाभी जी, ठीक, तव्हां ॿुधायो? असां किथां पिया ॻाल्हायो? जी किथां पिया ॻाल्हायो? सखर मां जी। भाभी जी सखर खां पिया ॻाल्हाइनि? आवाज़ त तव्हांजे वात में पियो अचे था। अच्छा ॿुधो, भाभी जी छा थी चए, किथां पिया ॻाल्हायो? तव्हां चओ था सखर मां, भाभी जी चए थी तव्हां त वात मां पिया ॻाल्हायो। छा कजे भाभी जी? ॾिसो ॾाढी चालाक थी वई आहे न भाभी जी। हा ठीकु आहे, त भाउ तव्हां कुझु सवाल कयां थो करंट ब्यूटी क्रीम जे ताउन सां असांजो ही सेगमेंट आहे। त फर्स्ट तव्हांजो जेको भाउ सवाल आहे भाउ, त कुकू जी उमिरि केतिरी हुई? कुकू जी उमिरि 36 साल हुई। 36 साल, राइट आंसर। तो कांग्रेचुलेशंस भाउ फॉर विनिंग करंट ब्यूटी क्रीम गिफ्ट हैम्पर। असांजा शकूर कॉल कई सखर खां, जे विन कयो करंट ब्यूटी क्रीम जो गिफ्ट हैम्पर। उन्हनि बिल्कुलु सही जवाबु ॾिनो त उनजी 36 years एज हुई। त जी बिल्कुलु असां भाभी जी ॻाल्हायूं पिया कुझु ॿारनि जे मथां, त ॿार जेको पंहिंजे घर जे माहौल में ॾिसनि था त उहो ई सिखंदा आहिनि। अगरि असां सुठो असांजो रवैयो घर में आहे त ॿार बि उनखे था अपनाइनि, अगरि असांजो रवैयो सुठो न आहे त उहो अपनाइनि था। कॾहिं कॾहिं ईअं हूंदो आहे त झगड़ा घणा हूंदा आहिनि घर में, ठीकु आहे भाभी जी, त ॿारनि ते उहो असरु पवंदो आहे झगड़नि जो। हिन ॻाल्हि ते एग्री कयो था तव्हां? जी मां
बिल्कुलु एग्री कयां थी। सोसाइटी जो असर त आहे डेफिनेटली, पर सोसाइटी में ॿार जॾहिं 5 सालनि खां वॾो थिए थो, पोइ स्कूल वञे थो, उते सिखे थो, उते हुनजी दोस्ती थिए थी, उहो स्टेप आहे बाद जो। पर स्टार्टिंग में जेका बेसिक हूंदी आहे, जेका फाउंडेशन हूंदी आहे, जेका जड़ चवंदा आहिनि, उहा हूंदी आहे पंहिंजे घर में। त हमेशह भाभी जी कोशिशि कजे त जॾहिं असांजा ॿार आहिनि, ॿारनि जे साम्हूं अवल त विढ़जे न, ज़ाल मुड़ुस आहिनि या कोई बि आहे, उनजे साम्हूं झगड़ो न कजे, उनजे साम्हूं ग़लति लैंग्वेज यूज़ न कजे। ऐं काफ़ी जॻहियुनि ते इहो बि माहौल हूंदो आहे त आम उन्हनि जे लाइ जेके गार लफ़्ज़ हूंदो आहे न, गार गंद, उहो आम हूंदो आहे, ऐं जेके हुनजे लफ़्ज़ निकिरंदा आहिनि वात में गार गंद, ऐं ॿार बि उहो ई सिखी वेंदा आहिनि। माना 2-2, 3-3 सालनि जे ॿार उन्हनि खे तव्हां ॿुधंदव ग़लति माना लैंग्वेज यूज़ कंदे, बिल्कुलु सही था चओ। पोइ उहो किथां असर किथां जो हूंदो आहे उहो? उहो पीउ माउ मां मिले थो। त पोइ पीउ माउ खे छा करणु घुरिजे भाभी जी? पीउ माउ खे इहो त ॿारनि जा अहिड़ो अल्फाज़ ग़लति का बि ॻाल्हि जा झगड़ो न करणु घुरिजे। बिल्कुलु ॿारनि जे साम्हूं कुझु बि झगड़ो न करणु घुरिजे, ख़ासि करे ॿारनि खे ख़र्ची ते त कॾहिं बि न हिराइजे। माना हिकिड़ी वॾी ज़िंदगी जी अज़ीम ग़लती आहे भाभी जी, जेको पंहिंजे ॿारनि खे, माना औलाद सभिनि खे प्यारी हूंदी आहे, असां ख़र्ची ते घणो हिराईंदा आहियूं न, पैसा हथ में ॾेई करे। त पैसा ॿारनि खे कॾहिं बि हथ में न आहिनि ॾियणा। हू काई बि फरमाइश कंदा, काई बि शइ जी, त उहा असां वठी ॾेई सघूं था, पर हिकिड़ो दफ़ो अगरि ॿारु हिरी थो वञे पैसनि ते, त पोइ भई जीअण महाल आहे, हो पोइ ज़िंदा रहण महाल आहे। त तव्हांखे ख़बर हूंदी ॿारनि जी। सो भई असांजी स्टोरी जो सेगमेंट कंप्लीट थी चुको आहे। हिकिड़ो असां सवाल कयोसीं पंहिंजे कॉलर खां, अञा ताईं मूं वटि काफ़ी सारा क्वेश्चन्स आहिनि भाभी जी, ऐं तव्हां को अञा ताईं मां सवाल न पुछियो आहे, त छो न तव्हां को हिकिड़ो सवाल थी वञे, पोइ मां पंहिंजे कॉलर्स खां कयां जी, या वरी कॉलर खां कयां? तव्हां को कयां सवाल? भले स्टोरी ॿुधी, ठीकु आहे। त सवाल, वी हैव अ कॉल। ऑल राइट, हेलो, अस्सलाम वालेकुम, केरु है किथां? सर आबिद मेमून कराची का। जी भा आबिद, वेलकम टू आवर शो। आबिद भाउ कहिड़ा हाल आहिनि? सब खैर दुआ है, तव्हां ॿुधायो सब ठीक ठाक? कहिड़े लॻो पियो? अॼु मां कीअं थी लॻां ॾिसो? हाँ फर्स्ट क्लास पे लगी। न ज़ुएब खां सोणी थी लॻां न? हाँ हाँ ऐं भई तव्हां बि भाभी जी जो साइड था वठो। हा, ॾिठव हाणे ख़बर पई ज़ुएब भाउ तव्हांखे मां केॾी सुहिणी आहियां। बसि पंहिंजी तारीफ़ कराइणी हुजे भाभी जी खे। आबिद कहिड़ा हाल आहिनि? ठीकु लॻा पिया आहियो? अल्लाह जो शुक्र है, दुआ है। अदा, त तव्हां स्टोरी ॿुधी? जी जी ठीकु आहे भाउ, तव्हां को क्वेश्चन मां कयां थो, गौर सां ॿुधो क्वेश्चन। कुकूअ में कहिड़ी शइ जी आदत हुई? वो चेन स्मोकर करो। चेन स्मोकर हुयो। वेरी गुड, कांग्रेचुलेशंस आबिद फॉर विनिंग अ करंट ब्यूटी क्रीम, अ गिफ्ट हैम्पर। ऑल राइट, असांजे आबिद कॉल कई जबन के करंट ब्यूटी जो गिफ्ट हैम्पर, उन्हनि सही जवाबु ॿुधायो त हू चेन स्मोकर हुआ, स्मोकिंग तमामु घणी कंदा हुया। त 2 सवाल थी चुका आहिनि भाभी जी। हाणे हिकिड़ो सवाल तव्हां खां बि थी वञे, ऐं तव्हांजे लाइ सवाल आहे तव्हांजे लाइ सवाल इहो आहे भाभी जी, अच्छा, कुकू कहिड़ी नौकरी कंदो हुयो, कहिड़ी जॉब हुई हुनजी? ॿुधो हुयो? ॿुधो हुयो? न न ॿुधो हुयो त थोरो दिमाग़ ते ज़ोर ॾियो, त चालाक आहियो ॾाढा तव्हां। कुकू कहिड़ी जॉब कंदो हुयो जी भाभी जी? कुकू जी सवाल कहिड़ी चेंज नौकरी कयो। जी? सवाल चेंज कयो मूंखां। छा कयां, सवाल चेंज कयां? जी न चेंज न कंदुमि मां, जेको सवाल थी वियो सो थी वियो। तव्हां हार मञो, तव्हांखे मां हिन जो जवाबु ॿुधायां। हार मञी? मनी मञी? हाँ कुकू बिज़नेसमैन हुयो, हुनजो पंहिंजो बिज़नेस हुयो। स्टार्टिंग में मां चयो भाभी जी, न ॿुधो? न मूंखे ध्यान में न हुयो। ऑल राइट, फर्स्ट टाइम भाभी जी जवाब न ॾेई सघी। असांजे कॉलर आहिनि। हेलो, अस्सलाम वालेकुम, केरु है किथां? मंथार पे मुंहिंजी वाइफ आनी कहिड़ा हाल? मां ठीकु ठाक था मंथार, तव्हां ॿुधायो कहिड़ा हाल आहिनि? ठीकु लॻा पिया आहियो? ख़्याल लॻो पिया, तव्हां ख़ुशि आहियो? जी जी, अल्लाह जो शुक्र आहे। भाभी जी तव्हां नथा पुछो, अदा तव्हां कीअं था कहिड़ा लॻो? हाल आहिनि? ख़ुशि आहियो? ख़्याल लॻो पिया, तव्हां ख़ुशि आहियो न बि? ख़ैर ख़ैर, कुझु महांगाई वधी वई आहे, मेकअप बि ॾाढो महांगो थी वियो आहे मुंहिंजो। बरसाति बि पए थी, हाणे छा कयूं, तव्हां ॿुधायो न असांखे। तव्हांजे महांगाई आहे न? ॾाढी महांगाई आहे, ॾाढी। हाँ ॾाढी महांगाई। न भाभी जी, तव्हां जो हुनखे चओ था त महांगाई पे थी वई आहे ऐं मेकअप मां वठी नथी सघां, न मतिलबु छा आहे तव्हांजो चवण जो? तव्हां छा था चवणु चाहियो? मां त चवां न महांगाई हू तव्हांखे वठी ॾे मेकअप। मां थी चवां महांगाई थी वई आहे, मुंहिंजो मेकअप जेको वठंदी आहियां इन महांगो को मिले मतिलबु थो। सभु सम्झनि था। ठीकु आहे, त पंहिंजी भेण खे वठी ॾींदासीं। त भाउ तव्हां स्टोरी ॿुधी? जी जी ठीकु आहे, त भाउ तव्हांजे लाइ सवाल आहे त शादी जे केतिरनि सालनि खां पोइ कुकू खे पुटु ॼमियो? केतिरनि सालनि खां पोइ? जी, शादी जे केतिरनि सालनि खां बाद में अल्लाह साईं कुकू खे पुट जे दौलत सां नवाज़ियो? ॿियो को सवाल कयो न। त इज़ी मां ॿुधायो त सही।
ठीकु आहे मां चेंज पियो कयां सवाल चेंज पियो कयां डोंट वरी तव्हांजे लाइ ॿियो सवाल इहो आहे त कुकू जी अखियुनि मां लुड़क छो वही आया छो वही आया तो माना पंहिंजे माना पुट खे पाण सिगरेट पींदो हो तो उनखे वो आदत विधाई पुट खे पाण हुन सिगरेट पींदे ॾिठो राइट आंसर एंड कांग्रेचुलेशंस अदा मंठार विनिंग करंट ब्यूटी क्वीन अ गिफ्ट हैम्पर त ही अदा जो नालो पे वञे तो लकी ड्रॉ जे बॉल में तव्हां विन करे सघो था 15,000 रुपयनि जो कैश त हिते मां 2 सवाल पुछी चुकियो आहियां पंहिंजे कॉलर्स खां बाक़ी मां पुछंदुमि लास्ट सवाल त हिते केतिरा मां लिखिया केतिरा 1 2 3 4 and 5 5 सवाल लिखिया हुआ त लास्ट कॉलर भाभी जी वठंदासीं असां उन खां पोइ असां जंप कंदासीं पंहिंजे नेक्स्ट सेगमेंट जी तरफ़ जेको आहे बाथरूम सिंगिंग जो सेगमेंट त पहिरियों ई मां अनाउंस करे छॾियो आहे ताकी तव्हां थोरी हुनजी प्रैक्टिस करे वठो गले खे सेट करे सघो त ॻाल्हि हुई भाभी जी कुकू जी त इहो नालो तव्हां कॾहिं ॿुधो आहे कुकू न इहो मां तव्हांजे वातो ॿुधो सिवा पाण कोन ॿुधो आहे कुकू नालो फर्स्ट टाइम ॿुधो आहे कुकू काकू ॿुधो आहे काकू इज़ द नेम काकू काकी ऐं ककी ककी ॿुधो आहे ककी न ॿुधो ककी न ॿुधो आहे ककी ॿुधो आहे ककी न ककी ॿुधो आहे त कुकू न ॿुधो आहे अहिड़ा कॾहिं कॾहिं स्ट्रेंज नाला बि हूंदा आहिनि असां फर्स्ट टाइम ॿुधंदा आहियूं हालांकि उहे नाला हूंदा आहिनि पर असांखे ॿुधण में अजीब सा लॻंदा आहिनि नाला उहा जीअं अॼु कुकू थी वियो त वी हैव अ कॉल नाउ अस्सलाम वालेकुम केरु किथां वालेकुम अस्सलाम माजिद तो ॻाल्हायां कराची खां जी मां माजिद वेलकम टू आवर शो माजिद भाउ कहिड़ा हाल आहिनि भाभी खेर लॻो पिया तव्हां ॿुधायो ख़ुशि आहियो मौसम जो मज़ो अचे पियो हेॾे बारिश आहे न जी बिल्कुलु बिल्कुलु मौसम ज़बरदस्त आहे बारिश थी आहे हेॾे बिल्कुलु बारिश थी हिते बि ॾाढी थी आहे मुंहिंजी गाॾी फासी पई बारिश में अच्छा जी ज़ोर वरी खिले थो इन ॻाल्हि ते हाणे तव्हां छा था चवणु चाहियो तव्हांजो मतिलबु छा आहे ॿुधाइण जो गाॾी ख़राब थी वई गाॾी फासी पई पाणी में अच्छा जी पोइ तव्हां कीअं निकितव बस पोइ वीचारा हुया की उन्हनि हेल्प कई मुंहिंजी अदा अदा माजिद असांजी भाभी जी सां लाइ कहिड़ो मसइलो आहे सभिनि खे शिकायतूं ॾींदी थी वठे जेको बि कॉलर अचे थो हुनखे कुझु न कुझु माना बसि हिनखे कचहरियूं खपनि हलियो तव्हां कहाणी ॿुधी भाउ ॿुधा कहाणी ॿुधी तव्हां जी कहाणी ॿुधीसीं ठीकु आहे त पोइ भाउ तव्हांजे लाइ सवाल इहो आहे त हिन खां पहिरियों पुछी चुको आहियां मां शादी जे केतिरनि सालनि खां पोइ कुकू खे पुटु ॼायो 5 सालनि खां पोइ 5 सालनि खां पोइ सही जवाब एंड कांग्रेचुलेशंस भाउ फॉर विनिंग करंट ब्यूटी गिफ्ट हैम्पर त ही हुया माजिद जे सारे कॉल कई हिननि विन कयो आहे करंट ब्यूटी जो गिफ्ट हैम्पर ऐं भाउ माजिद तव्हांजो नालो बि वञे तो लकी ड्रॉ जे बॉल में तव्हां विन करे सघो था 15,000 रुपयनि जो कैश त हिते असांजो ही सेगमेंट बि भाभी जी पुॻो पंहिंजी पुॼाणी ते दैट मीन्स हाणे असांजो सेगमेंट बाथरूम सिंगिंग थी चुको आहे स्टार्ट त जल्दी सां नंबर डायल करे शामिल थी वञो असांजे हिन सेगमेंट में जंहिंजो नालो आहे बाथरूम सिंगिंग ऐं एनेक्स जे तावन सां असां ही सेगमेंट करे रहिया आहियूं त भाभी जी जल्दी सां हिन सेगमेंट जो आगाज़ कयो अॼु तव्हां बि गानो ॿुधायो जी तव्हां बि न ॿुधायो मां बि ॿुधायां तो पहिरियों आगाज़ त कयो न खुशबूअ वारी पेन ॾेई वियो खुशबूअ वारी पेन ॾेई वियो हिकिड़ो प्यारो माण्हू हिकिड़ो प्यारो माण्हू हिन खां अॻिते बि तव्हां न अॻिते न ईंदो अॻिते तव्हांखे न ईंदो आहे त भाभी जी खे अॻिते न ईंदो आहे त भई जल्दी सां कॉल करे शामिल थी वञे असांजे बाथरूम सिंगिंग जे सेगमेंट में त भाभी जी ॾाढो सुठो गानो ॿुधायो हाणे मुंहिंजे गाने जो वारो आहे मां ॿुधायां जी पर मां फ़िलहाल न ॿुधाईंदुमि छो छो जो भाभी जी हिकिड़ो ब्रेक जो टाइम थियो आहे न वापसि अची तव्हांखे ॿुधाईंदुमि चलो ठीकु हिकिड़ो कमु था कयूं ब्रेक खां वापसि अची पहिरियों मां तव्हांखे गानो ॿुधाईंदुमि हुन खां पोइ असां पिक कंदासीं पंहिंजे कॉलर खे चलो ठीकु आहे त भई केॾा बि न वञिणो आहे असां बसि हीअं वियासीं हीअं आयासीं हीअं वियासीं हीअं आयासीं त पोइ गॾिजी करे चयो धरती जो ज़मालो वाह वाह ज़मालो
वेलकम बैक टू धरती जो जमालो वावा जमालो बाथरूम सिंगिंग जो सेगमेंट थी चुको है स्टार। तो भाभी जी हाणे छा पिया ॿुधायो असांखे? अच्छा मां ॿुधायांव थी हिकिड़ो गानो। जी शाही बाज़ार मां कल आयुसि पे हिक सोणे खे लॻी वियो कुलो, वाह वाह। मुंहिंजो चहिरो सफ़ा लही वियो, हुन उर्दूअ में मूंखे चयो आगे पीछे देख के चलो। शाही बाज़ार तव्हां खिलो पिया मुंहिंजे गाने ते। कंटिन्यू कयो। शाही बाज़ार मां कल आयुसि पे हिक सोणे खे लॻी वियो कुलो, कंहिंखे लॻी वियो कुलो? हिक सोणे खे लॻी वियो कुलो। मतलब जेके गानो तव्हांजे जेके सॉन्ग में वर्ड्स हुआ न उहे ॾाढा इंटरेस्टिंग हुआ, मां नचाईंदे बि खिल अची वई। शाही बाज़ार वञे किलो लॻी वियो कुलो, कुला कुला लॻी करे छा थियो? गानो आहे, हाँ गानो गानो आहे। त भाभी जी हमेशह इंटरेस्टिंग गाना ॿुधाईंदी आहे असांखे, त तव्हां बि असांखे इंटरेस्टिंग गाना ॿुधाइण जे लाइ तव्हांखे खणी कॉल जल्दी सां शामिल थी वञो। ॾिसूं था त असांजे कॉलर्स जो केतिरो सुरीलो आवाज़ आहे। जो मोस्टली असांजे जेके कॉलर्स कॉल कंदा आहिनि उनजो बहितरीनु आवाज़ हूंदो आहे। सो लेट्स सी। त भाभी जी जी ही जेके गाना हूंदा आहिनि, मां हमेशह तव्हां हिकिड़ो क्वेश्चन हूंदा आहे तव्हां खां, ही अजीबो ग़रीब जेके अजीबो ग़रीब त न इंटरेस्टिंग गाना आहिनि, इहे किथां तव्हां ॿुधंदा आहियो? बस टेप आहे मूं वटि, पुराणे ज़माने जी टेप। पुराणे ज़माने जी टेप कीअं हलंदी आहे? छा ते हलंदी आहे? तॾहिं त कैसेट्स हूंदियूं हुयूं न? सेलनि ते हलंदी आहे। छा ते हलंदी आहे? सेल या एफएम रेडियो आहे पुराणे दौर जो? न टेप आहे, एफएम रेडियो एफएम आहे उनमें एफएम जंहिंमें वॾा सेल पवंदा। वी हैव अ कॉल। हेलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। जी भाउ केरु पियो ॻाल्हाए, किथां पियो ॻाल्हाए? ख़ालिद मुस्तफ़ा खेतपुर खां। जी दा ख़ालिद, वेलकम टू अवर शो। ख़ालिद भाउ खेल लॻो पियो आहे। भाभी खेल लॻो पियो, तव्हां ॿुधायो ख़ुशि आहियो? हे ज़ुएब ॾिसो था न मूंसां रुॻो खिले थो, मां जेको कलाम ॻायां थी त। हेलो हा बिल्कुलु खिलणु खपे। मुंहिंजो आवाज़ सुठो आहे न? बिल्कुलु बिल्कुलु ज़बरदस्त आहे। ॾिठो ज़ुएब भाउ, हाणे ख़बर कयो। अच्छा ठीकु आहे भाभी जी, तव्हांजी सभु तारीफ़ कनि था, तव्हां तारीफ़ जे लाइक़ु आहियो माशाल्लाह सां, छो न आहियो। सुभाउ कहिड़ा हाल आहिनि? तव्हां ठीकु लॻा पिया आहियो? अल्हम्दुलिल्लाह ज़ेबा, तव्हां ॿुधायो जी कहिड़ो? अल्लाह जो शुक्र अदा। असांजो बाथरूम सिंगिंग जो सेगमेंट स्टार्ट थी चुका आहे, त तव्हां छा पिया असांखे गुनगुनाए ॿुधायो? ॿुधायूं? जी ही कारो वॻो यारो, ही कारो वॻो यारो मूंखे इश्क परायो आ, ॿी ॻाल्हि नया, ॿी ॻाल्हि नया। माण्हू था चवनि मूंखे तोसां यार सचो नाहे, हाणे पई ख़बर मूंखे जॾहिं धोखो मिलियो आहे। हथ सां ॾही मुदिलड़ी, हथ सां ॾही मुदिलड़ी पंहिंजो पाण सां पाण कई आहे। ही दर्द पे रहा जबरदस्त जबरदस्त। वाह ख़ालिद, तमामु बहितरीन गानो ॿुधायो तव्हां। थैंक यू वेरी मच फॉर कॉलिंग अस अदा। ऐं तव्हां शामिल थी चुका असांजे हिन सेगमेंट में। बाक़ी असां वठंदासीं 2 कॉलर्स, हुन खां बाद में असां फाइनलाइज़ कंदासीं। त भाभी जी तव्हांजो नेक्स्ट सॉन्ग कहिड़ो आहे? हाणे तव्हां बि त ॿुधायो। हाणे मां ॿुधायां, छा ॿुधायां? गानो। ठीकु आहे, त हिकिड़ो मां तव्हांखे कुझु लाइन्स ॿुधायां, ठीकु आहे? जी लाड़काणे में बि मूं प्यार कयो हो, हाँ हा 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 हा, सखर जे सोहणे सां बि प्यार कयो हो। पोइ हा हा बिल्कुलु, अखरपुर जे सोहणे सां बि प्यार कयो हो। पो कंध कोट जे सोहणे सां बि प्यार कयो हो। वरी पो कराचीअ जे सोहणे सां बि प्यार कयो हो। पो ओ पर धरतीअ जी भाभीअ मारे छॾियो आ, ओ मूंखे धरतीअ भाभी जी वैसे मां तव्हांखे न पियो चवां, इहे ॿिए कंहिंजूं लाइन्स आहिनि जेके मां हिते सिंग कयूं। अच्छा मां न आहियां भाभी, मां न आहियां, मां शादीशुदा आहियां पाण, तव्हांखे ख़बर न आहे? अलाए मां चयो मूंखे पिया चयो मुंहिंजा वार ॾिसो। न तव्हां हाणे आयो ई भाभी जी, त भाभी जी छा भेण मिसाल हूंदी आहे न। ही त हिकिड़ी बसि ईअं लाइन्स मां चई छॾियूं, तव्हां ग़लति न वठिजो भाभी जी। चलो ठीकु आहे न, तव्हांजा वार ठाहिण जी ज़रूरत न आहे तव्हांखे। सो भाभी वी हैव अ कॉल। और अस्सलाम वालेकुम, केरु है किथां? जी जी वालेकुम सलाम, मोहम्मद अदनान दादू खां। जी भाउ मोहम्मद अदनान, वेलकम टू अवर शो। कहिड़ा हाल तव्हांजा? जी जी अदनान भाउ कहिड़ा हाल आहिनि? हाल भला आहिनि।
दादू ख़ुशि लॻो पियो आहे? जी जी। अच्छा, ॿियो केरु लॻो पियो आहे? ॿियो केरु आहे? मां भला ॾिस कहिड़ो सुठो कलाम ॿुधायो, ज़ुएब खे ॿुधायो, मुंहिंजो आवाज़ु भलो आहे किनो आहे? सुठो आहे, सुठो, ज़बरदस्त। भाभी जी ज़बरदस्त तारीफ़ूं थियूं थियनि। ठीकु आहे, त अदनान पोइ तव्हां छा पिया ॿुधायो असांखे गुनगुनाए? जी ॿुधायूं? जी जी। छॾ ॾे मूंखे मुंहिंजा यार रोअण मुंहिंजे नसीबनि में आ। छॾ ॾे मूंखे मुंहिंजा यार रोअण मुंहिंजे नसीबनि में आ। हुया लिखियल विछोड़ा रोवां पियो रत जा ॻोड़ा, किस्मत के वापरे टुटी विया पंहिंजा जोड़ा। हल अदनान, जी जी। तव्हांजी उमिरि केतिरी आहे? केतिरे सालनि जा आहियो? 12 साल। 12 सालनि में एॾो ॾुख, पहाड़ जेॾो ॾुख 12 सालनि में। जी जी। 12 सालनि में तव्हांखे एॾा दर्द मिलिया आहिनि, एॾा धक मिलिया आहिनि। पंहिंजी पढ़ाई ते थोरो गौर कयो, पढ़ाई ते ध्यानु ॾियो। ठीकु आहे। एनीवेज़ तमामु सुठो गानो ॿुधायो। थैंक यू वेरी मच अदनान फॉर कॉलिंग अस। पंहिंजो नंबर एंड एड्रेस नोट डाउन कराए छॾिजो। त ही हुया मोहम्मद अदनान। दैट मीन्स असां ॾे 2 कॉलर शामिल थी चुका आहिनि। त हाणे 1 सेकेंड असां भाभी जी खे चवंदासीं, भाभी जी हाणे असांखे कहिड़ो गानो तव्हां गुनगुनाए ॿुधायो था? अच्छा, हाणे मां ॿुधायां वरी? जी। शाम जो ही पहर नाम सां जे कयो, शाम जो ही पहर नाम सां जे कयो, कुझु तईंदा कयो के त ॻाल्हियूं कयो। शाम जो ही पहर नाम सां जे कयो, शाम जो ही पहर। अॻिते मेहरबान तुंहिंजी अखड़नि में छा है लिखियल, मेहरबान तुंहिंजी अखड़नि में छा है लिखियल, मेहरबान तुंहिंजी अखड़नि में छा है लिखियल। अॻिते दम ॾींदा वञो पोइ बि प्यारा लॻो, दम ॾींदा वञो पोइ बि प्यारा लॻो, कुझु तईंदा कयो के त ॻाल्हियूं कयो। We have a call now. Assalamu alaikum. Hello. Hello, assalamu alaikum. The call is disconnected. भाभी जी डिस्कनेक्ट थी वई कॉल। हिकिड़ो ॿी लाइन मां ॿुधायां? जी ॿुधायो। तेरी जुती विच पेर न पोसी, तूं ज़ोर असां कनु जानी है। ओ मेकू कोन खपे तेॾा हार, चा वञ अपने सिर विच मार। तूं ऐं अठई पर गदार कहिड़ी ते न यारी ओ बस मेरी ज़ारी इहो कहिड़ो कलाम आहे? अलाए कंहिंजो आहे, बसि मूंखे कुझु लाइन सचनि में मां चई छॾियो। तेरी जुती विच पैर न पोसी, तूं ज़ोर सां कनु जानी। मूंखे था चओ? न, जेके ज़ोरा माण्हू हूंदा उन्हनि खे चइबो आहे न। सो वी हैव अ कॉल नाउ। अस्सलाम वालेकुम। केरु किथां? वालेकुम सलाम। ज़ोए बादशाह अला ज़ाहिद अली विस्लो तो ॻाल्हायां बिरासी ॾींहं खां। जी बा ठीक ठाक है ज़ाहिद, वेलकम टू आवर शो। भाभी के बसांजो अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम ज़ाहिद भाउ, कहिड़ा हाल आहिनि? ॾाढो ख़ुशि लॻो पिया, तव्हांजो तमामु प्रोग्राम बहितरीन आहे, सुठो आहे। असांखे ॾाढो इंतज़ारु तव्हांजे प्रोग्राम में रहंदो आहे। अच्छा, त पोइ सेगमेंट हली रहियो आहे बाथरूम सिंगिंग जो। टीम सभु दोस्तनि खे असांजो सलाम। थैंक यू वेरी मच सदा। वालेकुम अस्सलाम। असांजी टीम वारा बि तव्हांखे वालेकुम सलाम पिया चवनि। हा सर। ऐं भाभी जी सां कचहरी थी तव्हांजी? अॼु भाभी जी टंगड़ आहे करे पंहिंजा हवाला पई करे सभिनि सां। भाभी जी थोरो दुख आहे सर, हाणे वो भली दिल जो बार को करे। भाभी जी भले पंहिंजी दिल हल्की करे सके थी। माण्हुनि खे ख़बर आहे भाभी जी खे केॾो दुख आहे ऐं तूं खिली थो। हां त भाउ अदा शामिल थी चुका है। तव्हां छा पिया असांखे गुनगुनाए ॿुधायो हिन सेगमेंट में? गानो था ॿुधायो? जी बिल्कुलु भाउ ॿुधायो। दे खुदा पर यार दे उडरी वञा, उडरी वञा। हेलो। ही सफ़र आहे ॾुखियो गुज़री वञा, गुज़री वञा।
दे खुदा पर यार दे उडेरी वञा ठीकु आहे त ठीकु आहे गुड तव्हांजे लाइ क्लैपिंग कयूं था विच विच में लाइ केॾा गुम पिया थी वञो पाणी त न पिया पीअण वञो हा सर मैं ठीक है थैंक यू वेरी मच अदाज फॉर कॉलिंग अस ॾिसंदारो ई सेगमेंट बस हाणे अनाउंस कयूं था हु इज द विनर फॉर दिस सेगमेंट जेको आहे एनेक्स जे तावन सां त भई टई जेके असांजा कॉलर्स थी चुका आहिनि कंप्लीट द ख़ालिद जी आहे चिट तव्हां ॾिसी सघो था नालो ऐं ॿी असां वटि चिट आहे द ज़ाहिद जी जे असां कॉल कई सेगमेंट में ऐं द थर्ड चिट इज़ मोहम्मद अदनान जे असां कॉल कई त ही वंस अगेन टई जेके चिट्स आहिनि हिननि खे मां कयां थो फोल्ड एंड लेट्स सी हु इज़ द विनर फॉर दिस सेगमेंट टुडे जेको आहे एनेक्स जे तावन सां त बाबे जे तयार थी वञो ठीकु आहे अची वियो बॉल तव्हां अची वियो ऐं ॾिसूं था केरु विनर थो थिए हिन सेगमेंट जो हिननि खे सही तरीक़े सां मां मिक्सअप करे वठां मिक्सअप थी चुकियूं आहिनि त भाभी जी जल्दी सां हिकिड़ी चिट पिक कयो ॾिसूं था अॼु केरु विन थो करे एनेक्स जो गिफ्ट हैम्पर त पहिरियों त ही ॿई चिट्स वञनि लकी ड्रॉ जे बॉल में ऐं बाक़ी जेका आहे हिकिड़ी चिट बची आहे लेट्स सी त अॼु बाथरूम सिंगिंग जा जे सेगमेंट जे विनर आहिनि भाभी जी ॿुधायूं none other than Khalid तबा Khalid congratulations for winning our next gift hamper भाभी जी थोड़ा हाथ ही ये हेड थी ना हेड वरी मथे वरी हेड त भई हिते असांजो ही सेगमेंट बि थियो ख़तमु भाउ ख़ालिद तव्हांजो नालो बि वञे थो लकी ड्रॉ जे बॉल में तव्हां विन करे सघो था 15,000 रुपयनि जो कैश द बाथरूम सिंगिंग सेगमेंट एंड्स हियर सो दैट मीन्स हाणे असां जेको सेगमेंट स्टार्ट कंदासीं उहो हूंदो असांजे बॉक्सिस वारो त अॼु बॉक्सिस अहिड़े न आहिनि बॉक्सिस हिन साइड आहिनि त हलो भाभी जी बॉक्सिस जी तरफ़ तव्हां ऐं थोरो ऑडियंस खे ॿुधायो असांजे कॉलर्स खे त केतिरा बॉक्सिस आहिनि जी बिल्कुलु असां वटि हिक खां वठी 12 ताईं बॉक्सिस आहिनि हिक खां वठी 12 ताईं बॉक्सिस आहिनि तव्हां पंहिंजी मर्ज़ी ते कोई बि बॉक्स करे सघो था चूज़ त पोइ देरि छा जी सां कॉल करे सिलेक्ट कयो पंहिंजी पसंदि जो बॉक्स ॾिसूं था त तव्हांजे नसीब में छा आहे ऐं तव्हां छा विन करे सघो था ऐं असां वटि काफ़ी सारा गिफ्ट्स आहिनि तव्हांजे साम्हूं पिया आहिनि वॉशिंग मशीन्स आहिनि माइक्रोवेव आहे ऐं उनखे अलावा ख़ुशि रहो पंहिंजे ख़र्चे ते आहे ॿिया बि सारा काफ़ी गिफ्ट्स आहिनि त बाबिज़ जी अॻे चकर बि तव्हां मूंखे इनाम ॾिनो जी हिन चकर वरी हिकिड़ो बॉक्स खोलायो मूंखे बि इनाम ॾियो अच्छा छो भाभी जी छो भला तव्हां हेॾी लालच त न चवंदो मां बहरहाल छो चाहींदा न मां न चयो लालच न चयो मां ईअं चयो तव्हांखे त मां लालच त नथो चवां अच्छा ओके हा ठीकु आहे डोंट वरी भाभी जी हिकिड़ो असां कॉलर वठूं था कॉलर खां बाद में जेको आहे न मां हिकिड़ो चांस तव्हांखे बि ॾींदुमि पोइ तव्हां बि सिलेक्ट कजो ठीकु आहे न तव्हांजो लकी नंबर अलाए छो मां विसरी वेंदो आहे मूंखां तव्हांजो लकी नंबर हमेशह लकी नंबर 2 अच्छा तव्हांजो लकी नंबर 2 आहे त हिकिड़ो कमु थो कयां तव्हां साइड थी वञो लकी नंबर 2 आहे भाभी जी हेॾे त कुझु वॾो कुझु ई पियो आहे अच्छा हा ठीकु आहे डोंट वरी मां तव्हांखे चांस ॾींदुमि ज़रूरी न आहे भाभी जी जेको आहे त लकी नंबर ई पंहिंजो ॿुधाए सुबुह कॉल न वरो अस्सलाम वालेकुम कहिड़े किथां वालेकुम सलाम मां फहमीदा पई ॻाल्हायां बांसीदाबाद जी फहमीदा वेलकम टू आवर शो बस तव्हांजो इंतज़ार हुयो मां वेट पियो कयां तॾहिं फहमीदा जी कॉल छो न आई आहे अदा घणी घणी महिरबानी अव्हांखे यादि करण अदा जी तव्हां ॿुधायो तव्हांजे साइड भला बरसाति वग़ैरह थी आहे हेॾे न थी आहे अदा सुबुह 4 बजे बरसाति पई माशाअल्लाह भली बरसाति पई अच्छा माशाअल्लाह भली बरसाति पई बरसाति में एंजॉय कयो तव्हां जी ॾाढो एंजॉय कयो ऐं तव्हां जॾहिं बरसाति थींदी आहे त छा घर में कुझु पचाईंदा आहियो का स्पेशल डिश जी मुंहिंजी भाभी पकोड़ा तरींदी आहे समोसा तरींदी आहे उहे खाईंदा आहियूं एंजॉय कंदा आहियूं ओए ॾिसो न चाहींदे बि माना भान जे पकोड़नि जी ॻाल्हि निकिती न जी अदा निकिती न ऑलराइट त आदि फहमीदा असांजो जेको बॉक्सिस वारो सेगमेंट आहे उहो स्टार्ट थी चुको आहे त कहिड़ो बॉक्स सिलेक्ट था कयो तव्हां जी अदा मुंहिंजो फेवरेट इहा गेम आहे जी त पोइ ॿुधायो जल्दी सां कहिड़ो नंबर था सिलेक्ट कयो 10 नंबर 10 तव्हांजो लकी नंबर आहे इहो जी लकी नंबर आहे सो लेट्स सी व्हाट इज देयर त आदि फहमीदा तव्हां विन कयो आहे धरती टीवी जो गिफ्ट हैम्पर कांग्रेचुलेशंस भाभी जी अची वञो थोरो थी फहमीदा जे लाइ बि डांस कयो त यू एन फहमीदा जी साने बांसीदाबाद को कॉल के थैंक यू वेरी मच अदी फॉर कॉलिंग इस तव्हां पंहिंजो नंबर एड्रेस नोट डाउन कराइजो त अदी जो नालो बे वञे तो लकी ड्रॉ जे बॉल में हिनखे असां चिटके कयोसीं बंदि ऐं हीअ बि वञे थी लकी ड्रॉ जे बॉल में ऐं हाणे असां बाक़ी वठंदासीं 2 कॉलर्स ॿिया
तो भाभी जी टाइम घटि आहे एक्चुअली हिकिड़ो कमु था कयूं लास्ट कॉल वठंदासीं लास्ट कॉल खां बाद में असां जम कंदासीं पंहिंजे टंग ट्विस्टर जी तरफ़ हीअं न त वरी असांजो उहो रहिजी वञे जेको असां लिखी रखियो आहे त भाभी जी जी बिल्कुलु तव्हांखे मां चांस ॾिनो 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 थैंक यू त सिलेक्ट कयो हाणे छा था कयो 7 हाणे 7 छो वरी अॻोणे चयो आहे 2 नंबर हाणे वरी 7 चीटिंग न कयो चलो 2 नंबर हाँ 2 नंबर हो ही है ठीक है चलो हाणे सही आहे 2 नंबर त भाभी जी चयो आहे 2 नंबर त ॾिसूं था भाभी जी ऐं तव्हां भाभी जी विन कयो आहे खुश रहो पंहिंजे ख़र्च मैं तो चीटिंग कई हूंदी मां कहिड़ी चीटिंग कई तव्हांजे साम्हूं तव्हां पाण ई ॿुधायो सुबुह जो कॉल ना अस्सलाम वालेकुम कहिड़े किताब वालेकुम सलाम जी केरु पियो ॻाल्हाए पंहिंजो नालो ॿुधाइजो रामी नेत्रा बादशाह जी रामी नेत्रा बादशाह रामीन रामी ठीक है ऑल राइट वेलकम टू आवर शो कहिड़ा हाल आहिनि तव्हांजा ठीक लॻा पिया आहियो हाँ अच्छा असांजो बॉक्सेस वारो सेगमेंट आहे त तव्हां कहिड़ो नंबर सिलेक्ट कयो था 1 to 12 बिस्मा नथी अचे हा बिस्मा थोड़ी रेस्ट है डोंट वरी उहा बि अची वेंदी रीजॉइन कंदी बिस्मा बि जी सिलेक्ट कयो पंहिंजी मर्ज़ी जो बॉक्स कहिड़ो था कयो सिलेक्ट मां 4 नंबर 4 त ॾिसूं था त भई अॼु हैदराबाद वारनि जो छा थो निकिरे भाभी जी जो त निकिरी आहे ख़ुशि रहो पंहिंजे ख़र्चे ते अदा जी 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 गिफ्ट तो निकरन नथा एडी मेहनत था कयो माण्हू नथा निकिरनि गिफ्ट एडी गिफ्ट निकरी गिफ्ट लाया तव्हांजी पहिरियां कॾहिं कॉल आई आहे तव्हांजी आई आहे कॉल पहिरियां 14 तारीख आई आ काई तारीख़ 14 तारीख 14 जी मां हिन जी डेट लिखां ठीकु आहे मते दफे क्यों देना यार थींदी ठीक है लिखी छॾी मां तारीख़ लिखी छॾी अॼु मुंहिंजो जहिड़ो आहे हिननि सां न प्रोग्राम ख़तमु थियण ॾियो तव्हां मां जहिड़ो थो कयां सच में अॼु हा ऑल राइट त तव्हां कहिड़ो नंबर ॿुधायो आहे 4 नंबर तव्हां ॿुधायो आहे त लेट्स सी 4 नंबर में अच्छा आहे हैदराबाद वारा छा पिया विन करनि त वही तव्हां विन कयो आहे सोब गिफ्ट हैम्पर कांग्रेचुलेशंस ऑल राइट हिते असांजो ही सेगमेंट बि थियो ख़तमु ऐं अॼु जी बि चिट वञे थी लकी ड्रॉ जे बॉल में विन करे सघो था 15,000 रुपयनि जो कैश त भाभी जी हिते असांजो ही सेगमेंट बि थियो ख़तमु दैट मीन्स असांजो हाणे लास्ट सेगमेंट आहे जंहिंमें असां तव्हांखे काई पहेली बि ॾेई सघूं था तव्हांखे टंग ट्विस्टर बि ॿुधाए सघूं था एनीथिंग वी कैन आस्क यू त जल्दी सां कॉल करे शामिल थी वञो टाइम बिल्कुलु घटि बचियो आहे त कोशिशि कंदासीं भाभी जी वधि खां वधि कॉल रिसीव करे उन्हनि खां असां क्वेश्चन्स कयूं त अॼु भाभी जी जेको असांजो टंग ट्विस्टर आहे जेको पुछंदासीं पंहिंजे कॉलर्स खां ऐं तव्हां खां बि पुछंदुमि उहो टंग ट्विस्टर आहे 3 नाला वठणा आहिनि 10 दफ़ा शर्जील समरीन ऐं नसरीन 3 नाला शर्जील समरीन नसरीन शर्जील समरीन नसरीन शर्जील समरीन नसरीन 3 नाला वठणा आहिनि 10 दफ़ा चवणो आहे पर फास्ट चवणो आहे स्पेस न आहे ॾियणो विच में अगरि फास्ट न थींदो त भई खटे कोरे सघो था तव्हां सां विनर करार न ॾींदासीं तव्हांखे त भाभी जी तव्हां स्टार्ट कयो तव्हां सां स्टार्ट था कयूं शर्जील समरीन नसरीन जी शर्जील समरीन नसरीन जल्दी शर्जील समरीन नसरीन 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 शर्जील समरीन वाह वाह भाभी जी से ताड़ियूं थी वञनि हिते सां अची वई कॉल हलो अस्सलाम वालेकुम कहिड़े कितां हेलो अस्सलाम वालेकुम चाचा ज़ुहैब खुशी जी वालेकुम सलाम तव्हां ॿुधायो ठीक लॻा पिया आहियो हाँ जी असां ठीक हूं अजी केरु पियो ॻाल्हाए किथां पियो ॻाल्हाए अलीवार भांसीदाबाद खां नालो छा ॿुधायो तव्हां अलीवार भांसीदाबाद खां अली वारिस हाँ ठीकु आहे त पोइ अली वारिस तव्हां असांखे इहे लाइन जेको आहे त 10 दफ़ा चई करे ॿुधायो 3 नाला आहिनि शर्जील समरीन नसरीन 10 दफ़ा चई ॿुधाइणो आहे शर्जील समरीन नसरीन शर्जील समरीन नसरीन शर्जील समरीन नसरीन चाचा ज़ुहैब मूंखे दॿो खपे छा खपे दॿो खपे हाँ असांजो सेगमेंट त इहो तो हले मां दॿो कीअं ॾियां तव्हांखे भाभी जी पोइ दॿो ॾियूं हिकिड़ो दॿो ॾियूं नंढड़ो आहे
नंढड़ो आहे हली वारिस ॾेई वठो हिकिड़ो दॿो ठीकु आहे त पोइ तव्हांखे हिकिड़ो दॿो ॾियूं था छा यादि कंदो त जल्दी सां ॿुधायो कहिड़ो दॿो खोलियूं 7 नंबर वारो दॿो खोलियूं था तव्हांजे नाले ते अली वारिस लेट्स सी तव्हां छा पिया विन कयो ऐं तव्हां विन कयो आहे करंट ब्यूटी क्रीम जो गिफ्ट हैम्पर थैंक यू वेरी मच एंड कॉन्ग्रेचुलेशंस अली वारिस फॉर कॉलिंग अस त भाभी जी हिननि विन कयो आहे करंट ब्यूटी क्रीम जो गिफ्ट हैम्पर त अदा जो नालो पे वञे थो हेॾे ठीकु आहे त पोइ मुंहिंजे ख़्याल में भाभी जी त टाइम थी चुको आहे असांखे टाइम न बचियो आहे न त असां शर्जील समरीन नसरीन त पुछूं आहे पर काई ॻाल्हि न आहे टाइम ख़तमु थियो आहे सुभाणे जो ॾींहुं बि त ईंदो न हिन चिट खे मां संभाले थो रखां पाण वटि इहो ई मां सुभाणे पंहिंजे कॉलर्स खां पुछंदुमि शर्जील समरीन नसरीन थोरी प्रैक्टिस करे वेझो अगरि तव्हां 20-30 दफ़ा मूंखे जल्दी ॿुधाईंदो न थी थो सघे मां तव्हांखे ॿियो बि गिफ्ट ॾेई छॾियां त हिते हिनखे बि रखूं था टंग ट्विस्टर खे ऐं फाइनलाइज़ कयूं था त ॾिसूं था हू इज़ द पर्सन केरु आहे जेको अॼु विन कंदो 15,000 रुपयनि जो केश भाभी जी भाभी जी त ही चिट्स आहिनि हिननि खे पहिरियों असां मिक्स कयूं मिक्स 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 ऐं हर माण्हू ख़बर अथव हिन मोमेंट जो कंदो आहे वेट इंतज़ारु कंदो आहे ऐं ॾिसंदा आहियूं त केरु विन थो करे 15,000 रुपयनि जो कैश ऐं हिकु चिट मुंहिंजे हथ में अची चुकी आहे हीअ कंहिंजी किरी आहे चिट हिनखे रखूं था साइड ते त भई चिट मुंहिंजे हथ में आहे लेट्स सी हू विन्स 15,000 रुपीज़ टुडे त 15,000 रुपयनि जो कैश जंहिं विन कयो आहे उहे आहिनि अदा शकूर so congratulations बा शकूर for winning 15,000 rupees cash 15,000 रुपयनि जो कैश तव्हां विन कयो आहे तव्हांखे मुबारकूं हुजनि त हिते असांजो प्रोग्राम वंस अगेन पुॻो पंहिंजी पुॼाणी ते दैट मीन्स वरी असां तव्हांखे तव्हां सां कनेक्ट कंदासीं सुभाणे 10 बजे खां 12 बजे ताईं त पोइ भाभी जी छा ख़्यालु आहे हलजे बस दिल त असांजी कोन सवंदी आहे वेंदे पर छा कयूं टाइम ते वञणो बि हूंदो आहे वापसि सो डोंट वरी सुभाणे वंस अगेन वी विल कैच यू तेसिताईं पंहिंजनि जो ख़्यालु रखिजो त पोइ गॾिजी करे चओ धरती जो जमालो वाह जमालो